अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु उमेद थी कयां त तव्हां ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा, सुबुह जो थधिड़ो पहर इंजॉय करे रहिया हूंदा, पंहिंजे प्यारनि सां हूंदा, पंहिंजे भाउ भेणनि सां हूंदा ऐं के मुंहिंजा भाउ भेण पंहिंजे मंज़िलुनि ॾे रवां दवां हूंदा। इन करे जो जेका ज़िंदगी आहे उहा आहे नालो स्ट्रगल जो। सो के ॿारड़ा असांजा आहिनि उहे स्कूलनि ॾे हूंदा ऐं उहे पढ़ाई करे रहिया हूंदा। ॿियो त नाज़रीन जेको अॼोको ॾींहुं आहे उहो जेको फार्मेसी यानी अद्वियात जो इंटरनेशनल ॾिहाड़ो आहे। इन ॾिहाड़े जे लिहाज़ सां मां ॻाल्हि ॿोल थी कयां त जेके डॉक्टर आहिनि, जेको मरीज़ थो थिए, को पेशेंट थो थिए, असां अलाह खां पोइ असां डॉक्टर खे यादि था कयूं, असां डॉक्टर खे ॾेखारियूं था ऐं डॉक्टर उनजी बीमारी तजवीज़ करे थो। पर डॉक्टर जॾहिं बीमारी तजवीज़ करे थो त उहे दवाऊं किथां अचनि? दवाऊं त उहे ई फार्मेसी जेके आहिनि फार्मेसिस्ट ॾियनि था, उहे उतां ठहनि थियूं। जेको अद्वियात जो जेको इदारो आहे जंहिंखे असां अंग्रेज़ी में फार्मेसी था चऊं, ऐं उतां दवाऊं थियूं अचनि। पोइ जेको डॉक्टर आहे कारामद थी थो सघे, छाजे करे जो दवाऊं ओॾां पियूं अचनि। ऐं ॿियो त जेके मग़रबी जेके ममालिक आहिनि उते हर डॉक्टर सां गॾु फार्मेसिस्ट गॾु हूंदो आहे ऐं डॉक्टर चेकअप कंदो आहे ऐं जेको फार्मेसिस्ट हूंदो आहे उहो हुनजी दवा जी तजवीज़ कंदो आहे त कहिड़ी दवा हिन खे ॾियणु खपे। ऐं हिते उहे न आहे ऐं अलाह कंदो असांजो मुल्क बि एतिरी ई तरक़ी करे वेंदो। ऐं आम तरह जेको ख़्यालु कयो वेंदो आहे त भई जेको शागिर्द MBBS में नाकाम थियो, डॉक्टर न थियो, उहो फार्मेसी जे तरफ़ वियो, पर इहो ग़लति आहे। ऐं जिन मुआशिरनि तरक़ी कई आहे उहो इन करे तरक़ी कई आहे त उते अद्वियात यानी फार्मेसी खे अहमियत ॾिनी वई आहे ऐं उते उन्हनि जा इदारा आहिनि ऐं काफ़ी ममालिक आहिनि जेके नंढा नंढा आहिनि। उन्हनि ॾिठो आहे त हाणे दवाउनि जी केतिरी ज़रूरत आहे ऐं उते दवाऊं ठाहियूं वञनि थियूं। जीअं श्रीलंका आहे ऐं कोरिया आहे ऐं हिकिड़ो WH इदारो आहे, उन सां गॾिजी हू दवाऊं ठाहिनि पिया ऐं इनशाला असांजे मुल्क में बि ईअं ई थींदो। ऐं जेके फार्मेसिस्ट आहिनि उहे बि घणनि ई क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा आहिनि जेके इस्पतालुनि में आहिनि, ॿिया जेके आहिनि एजुकेशन में आहिनि ऐं ॿियनि खे जेके पंहिंजा स्टोर आहिनि ऐं उते हू जहिड़ो के तिजारत पिया कनि ऐं हू कमीशन बि वठंदा आहिनि जेके डॉक्टरनि खां ऐं कुझु इस्पतालूं हूंदियूं आहिनि उन्हनि खां, ऐं पंहिंजो हू बिज़नेस बि करे सघनि था। ऐं जेको असां फार्मेसिस्ट आहे उनखे असां इज़त जी नज़र सां ॾिसूं, छाजे करे जो अॻे असांजे मुल्क में ईअं न हूंदो हो। असां उनखे घटि सम्झंदासीं, चवंदासीं भई डॉक्टरी में न ई वियो इन करे ई फार्मासिस्ट थी पियो आहे। पर जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उते ई फार्मासिस्ट जूं जेके आहिनि अद्वियात जा हू वॾियूं कंपनियूं आहिनि ऐं उहे ई मुल्क तरक़ी याफ़्ता थी विया आहिनि जिथे अद्वियात ऐं फार्मेसी जा वॾा इदारा आहिनि। ऐं उहे फार्मेसिस्ट ई आहिनि जेके दवाउनि खे कीअं रखिजे यानी केतिरे अरसे ताईं रखिजे उहा बि उन्हनि खे ई ख़बर आहे। त जेके फार्मेसी जा जेके माहिर आहिनि, जेके फार्मेसिस्ट आहिनि, उहे जेके आहिनि इंटेलेक्चुअल पंहिंजी फील्ड में इंटेलेक्चुअल आहिनि ऐं हू एक्सपर्ट आहिनि पंहिंजी फील्ड में। ऐं असां इन करे चवंदासीं ऐं उन्हनि खे विश कंदासीं पंहिंजी कोर ऑफ हार्ट सां, विशिंग द वेरी हैप्पी फार्मेसिस्ट डे। ऐं हाणे नाज़रीन हमेशह जीअं असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में इलाही इंटेलेक्चुअल ऐं एक्टिव ऐं इंटेलिजेंट महिमान आया आहिनि ऐं अॼु बि असांजे मेहराण प्रोग्राम में अहिड़ा ई महिमान असां सां गॾु आहिनि ऐं मां उन्हनि जो तव्हां सां तारीफ़ कराईंदी हलां। डॉक्टर महेश कुमार, डॉक्टर ऑफ फार्मेसी मेडिसन, दवाउनि जा पाण डॉक्टर आहिनि। ऐं ॿियो जेको असांजो महिमान आहे उहो फिल्म TV स्टेज जो मज़ाहिया आर्टिस्ट आहे, उनजो नालो आहे रमज़ान रंगीलो। ऐं ॿिया जेके असांजा हिते फ़नकार आहिनि, पहिरियों आहे ग़ुलाम हैदर पहमर ऐं यासिर जान, ऐं उन सां गॾु आहे हारमोनियम प्लेयर ऐं मास्टर आदिल हुसैन ऐं ढोलक प्लेयर मास्टर नियाज़ हुसैन ऐं तबला प्लेयर महर मुनव्वर ऐं आटो प्लेयर आहे ख़ादिम हुसैन ऐं बेंजो नवाज़ आहे बगन फ़कीर। जीअं त डॉक्टर साहब ऐं रमज़ान रंगीलो साहब, मां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में वेलकम चवां थी, तव्हांखे बदा मां वेलकम चवां थी पंहिंजे सुबुह मेराण प्रोग्राम में। त डॉक्टर साहब तव्हां ॿुधायो तव्हांजो सुबुह कीअं गुज़रंदो आहे ऐं अॼोके ॾींहं जे हवाले सां बि ॿुधायो। मैडम असांजो सुबुह त जेको आहे न उहो बेसिकली पाण हींअर वाबस्ता आहियां टीचिंग सां। जी जी। ऐं
लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड साइंस जामशोरो में कॉलेज ऑफ फार्मेसी आहे, उते एज अ टीचिंग फैकल्टी आऊं कमु कयां पियो। ऐं सुबुह ईअं गुज़रंदो आहे, सुबुह जो यूनिवर्सिटी वेंदा आहियूं, जेको आहे न उहो यूनिवर्सिटी मामूलु आहे। ऐं जेकॾहिं अॼोके ॾींहं ते ॻाल्हि कजे त 25 सेप्टेम्बर जेको आहे उहो वर्ल्ड फार्मासिस्ट डे आहे। जी जी। ऐं वर्ल्ड फार्मासिस्ट डे जेको आहे अॼु पूरी दुनिया में जेको आहे इहो ॾींहुं मल्हायो पियो वञे। ऐं फार्मासिस्ट जेके बि ज़िंदगी जा जेके डिफरेंट डिसिप्लिन्स आहिनि, फील्ड्स आहिनि, जीअं तव्हां पाण ज़िक्र कयो त इंडस्ट्री आहे, अकेडमिया आहे, सेल्स ऐं मार्केटिंग आहे, हॉस्पिटल आहे, रिसर्च आहे, त जेतिरनि शोबनि सां फार्मासिस्ट वाबस्ता आहे त उहो अॼु पंहिंजो ॾींहुं मल्हाईंदो पियो वञे। ऐं अॼोके ॾींहं जो जेको बुनियादु आहे उहो 25 सेप्टेम्बर 2009 ते जेको आहे न उहो तुर्की जे शहर इस्तंबुल में पियो हो। ऐं उते जेको आहे उहो इंटरनेशनल फार्मासिस्ट फेडरेशन तनज़ीम आहे असांजी IPF जे नाले सां, त उन्हनि हिन ॾींहं जो बुनियादु विधो त अॼु खां जेको आहे पूरी दुनिया में जेको आहे इहो ॾींहुं मल्हायो वेंदो फार्मासिस्टनि जे लाइ, जिते जेको हू जेको पंहिंजी फील्ड जे बारे में जेको कमु कनि था या जेको उन्हनि जो रूटीन्स आहिनि ऐं उनमें छा डेवलपमेंट्स थियनि पियूं त उनजे बारे में उहे आगाही ॾींदा, त अॼोको ॾींहुं डॉक्टर साहिबु उनजे हवाले सां ई मल्हायो पियो वञे। सही, बिल्कुलु सही। ऐं डॉक्टर साहिबु तव्हां ॿुधायो त हीउ जेको फार्मेसी में स्टूडेंट एडमिशन था वठनि उनजे हवाले सां कुझु ॿुधायो। जीअं तव्हां जेको तारुफ़ में ज़िक्र कयो त हिकिड़ो आम रुझान आहे त ॿार जेको आहे जॾहिं उनजी मेडिकल में दाख़िला कोन थी थिए पोइ अचे थो फार्मेसी ॾे। हिन में कोई शक न आहे, इहा हिकिड़ी तल्ख़ हक़ीक़त बि आहे। जी जी। पर जेकॾहिं वक़्त सां गॾु जेकॾहिं माण्हू अॻिते वधे थो त जेके शयुनि खे ॾिसूं था त हर फील्ड जो पंहिंजो स्कोप आहे। जीअं डॉक्टरी जो या जेको MBBS जेको माण्हू करे था अचनि उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो स्कोप आहे, पंहिंजी फील्ड आहे। त अहिड़े नमूने सां जेका असांजी जेका इहा फील्ड आहे इन जो पंहिंजो स्कोप आहे। त हाणे इन में मतिलबु तव्हांखे तमामु घणियूं लाइनूं मिलनि थियूं ऐं तव्हां पंहिंजे लाइ काफ़ी रस्ता चूंडे सघो था, छो त क्लिनिकल फार्मेसी बि असांजो हिकिड़ो सब्जेक्ट आहे। हाणे जिते आउं कॉलेज में कमु कयां पियो लियाकत यूनिवर्सिटी में, त असां वटि 4थे ऐं 5 साल में क्लिनिकल वार्ड हूंदा आहिनि, त उते असां ॿारनि खे वठी वेंदा आहियूं वार्डनि में, ऐं वार्डनि में उन्हनि खे जेको राउंड कराईंदे उनखे आगाही ॾींदा आहियूं इन्हनि मरीज़नि खे जेके दवाऊं जेके लिखियल आहिनि त इहे जेके आहिनि, इन में तव्हांजो किरदारु कहिड़ो आहे। डॉक्टर जीअं तव्हां ॿुधायो त डॉक्टर त पंहिंजो कमु उन दवा जी उन बीमारी जी तशख़ीस कई, उन दवा तजवीज़ कई, हाणे उतां कमु असांजो शुरू थिए थो। हाणे उहे जेके दवाऊं लिखियल आहिनि त उन्हनि दवाउनि जी तरतीब छा आहे, उहे दवाऊं ॾिजनि कीअं। हाणे इन मां इहा ॻाल्हि साफ़ ज़ाहिर थी त MBBS या जेको डॉक्टरी शोबे खां असीं कंहिं बि हिसाब सां घटि कोन आहियूं, हिकिड़ो पंहिंजो हुनजो स्कोप आहे। ऐं जंहिं ज़माने में मूं जॾहिं B फार्मेसी पाण कई हुई, इहो 1998 जो दौर हो, त उन वक़्तु सिंध में सिर्फ़ु 2 इदारा हुआ, जेको आहे न उहो कराची यूनिवर्सिटी ऐं सिंध यूनिवर्सिटी जामशोर हो। हाणे हींअर ख़ाली जेको आहे न असां वटि जेकॾहिं असां कराची खां अलावा सिंध जे ॿियनि शहरनि में ॻाल्हायूं त लाड़काणो, मातली, टंडो मोहम्मद खान, खैरपुर, नवाबशाह, सिंध यूनिवर्सिटी जामशोरो ऐं लियाकत यूनिवर्सिटी जामशोरो समेत असां वटि काफ़ी इदारा फार्मेसी जा आहिनि। त मां हिन में हिकिड़ी ॻाल्हि साफ़ ज़ाहिर थिए थी त माण्हुनि में हाणे अवेयरनेस जेका आहे उहा अची वई आहे, अची वई आहे ऐं माण्हुनि जो रुझान हिन तरफ़ वधियो आहे, माण्हू वञनि था। पर अञा बि जेको आहे न जेकॾहिं उहो हिकिड़ो सेंटेंस विझनि त बाय चॉइस और बाय चांस, त अञा माण्हू जेको बाय चांस वारी ॻाल्हि कनि था न, त उनखां माण्हुनि खे इन ॻाल्हि ते माइल करिणो पवंदो। त ठीकु आहे, तव्हांजो जेको आहे न उहो हक़ु आहे, तव्हां उन शोबे खे ज़रूरु तव्हां ॾिसो जे तव्हांजी चॉइस आहे, पर एटलीस्ट तव्हां ॿारनि जे ज़हन में उहा ॻाल्हि न खुपाए विहारो त ॿार जेको आहे न माना उनखां ॿाहिरि निकिरे न त मूंखे हिकिड़ो साल, ॿियो साल, टियों साल मूंखे टेस्ट ॾींदो रहंदुसि जेसि ताईं पास थियां। त उहो ॿारु चाहे त पोइ जेको आहे न पंहिंजे ट्रैक तां हटी वेंदो आहे पोइ। त उन करे बहितर आहे त जेको आहे न अॼोके ॾींहं जे हवाले सां ऐं तव्हांजे जेको आहे न हिन प्रोग्राम सां गॾो गॾु जे तवसुल सां उन्हनि खे आगाही ॾिजे त फार्मेसी तइलीम जेको आहे न उहो इंतिहाई ज़रूरी आहे ॿियनि शोबनि जीअं। ऐं सिंध जे मुआशिरे में जिते असां वेठा आहियूं त उते फार्मासिस्ट जी कमी छो आहे, कीअं आहे ऐं उनखे पूरो कीअं कजे, त उहो बि जेको आहे न अॼोके ॾींहं जी आगाही सां गॾो गॾु जेको असां माण्हुनि खे आगाह कंदासीं इंशाअल्लाह। सही सही, तव्हां बिल्कुलु सही चयो। अच्छा रमज़ान रंगीलो साहब, तव्हां ॿुधायो कीअं आहियो, ठीकु आहियो? ऐं एतिरो अरसो तव्हां काॾे गाइब थी विया आहियो? ऐं तव्हां जो ॿुधो आहे त ॿारनि खे बि स्कूल में एडमिशन तव्हां वठी ॾिनी आहे, इलाही सुठो कमु, ॾाढो सुठो लॻो असांखे ऐं सभु बेचैन हुआ तव्हां लाइ। तव्हांखे तव्हांजा पहिरियां प्रोग्राम बि असां स्क्रीन ते ॾिठासीं, इलाही ख़ुशी पई थिए। ऐं पोइ सोच थी त हीउ रमज़ान रंगीलो काॾे गाइब थियो आहे, कहिड़नि रंगनि में हलियो वियो आहे। सो उन ते थोरो तव्हां ॿुधायो कीअं पियो लॻे असांजे प्रोग्राम में तव्हांखे? माशाअल्लाह, सभ खां पहिरियां त शुक्र आहे रब जी ज़ात जो, अजमेरान टीवी ते पहिरियों चकर। माशाअल्लाह, 2004 खां वठी मूं हिन फील्ड में कमु कयां थो
अॼु पहिरियों दफ़ो मेरान टीवी ते ख़्वाहिश हुई मुंहिंजी त मेरान ते कमु कयां ऐं शुक्र आहे अल्लाह जो, तव्हांजी महिरबानी, मुर्तज़ा मजबूर साहिब जी, ख़ालिद जागीरानी जी, सॼे सिंध वासियुनि जी, जेके असां फ़नकारनि सां प्यारु करनि था, सभिनी जी लख लख महिरबानी। उन्हनि जी दुआउनि जे नतीजे में अॼु तव्हां सां गॾु आहियूं त शुक्र आहे रब जी ज़ात जो। ज़िंदगी आहे, गुज़ारणी आहे, न चाहींदे बि सुठो करे गुज़ारिणो आहे। हा, दुख या सुख जेको बि जहिड़े बि हाल में मुंहिंजो मौला रखे, शुक्र आहे अल्लाह जी ज़ात जो। बसि शुक्र में रहे इंसानु। हा बिल्कुलु। त बसि 2002 में माना सिंधी मीडिया जी इब्तिदा थी, 3-4 में वरी असां बि अची वियासीं, पोइ ईअं कमु हलंदो रहियो, शुक्र आहे अल्लाह जी ज़ात जो। पोइ वरी फ़नकार अहसास घणा हूंदा आहियूं असां, सही। पोइ वरी कॾहिं कंहिं मोड़ ते 2021 में थोरी काथो दिलि आज़ारी थी वई, जी जी जी। त बसि पोइ वरी फील्ड खे अलविदा करे बसि ॻोठ हलिया वियासीं। हा, पोइ ॻोठाणी ज़िंदगी जेकी आहे। रमज़ान रंगीलो साहब बि फ़नकार कॾहिं बि अलविदा न कंदो आहे फील्ड खे, सची ॻाल्हि हू पंहिंजो माण्हुनि सां जुड़ियल रहंदो आहे। बसि पोइ वरी ईअं ई बसि पोइ ॻोठ वियासीं। 4 सालनि खां पोइ वरी ख़ालिद जागीरानी साहिबु कुझु दोस्तनि तव्हांखे सिक में यादि कयो, तव्हांखे कीअं लॻो? चेंज थी वई बिल्कुलु, फुकराई में अची वियासीं, लॻे ई कोन पियो त रमज़ान रंगीलो आहे। हा बिल्कुलु, दोस्तनि जी महिरबानी सां हितां साम्हूं वेठा। कीअं लॻो तव्हांखे? तव्हांखे सभिनी यादि कयो एॾो दिली तरह दिलि सां? न माशाअल्लाह, मौला ख़ुशि रखंदो, यादि सुठा इंसान कंदा आहिनि। बसि इहो आहे त जेको बि कमु कयोसीं, कंहिं जहिड़ो न कयोसीं, कंहिंखां घटि बि न कयो हूंदो। हा, कॉमेडी में या कहिड़े बि कैरेक्टर में इंशाअल्लाह पाण खे ॾिठोसीं त बहितर ई हुयो। फील्ड अहिड़ी आहे, सदियुनि खां वठी इहे फ़नकार अचनि पिया वञनि पिया, ही जान हले पियो, पर ईअं ई पियो हलंदो रहंदो। खिलण खिलाइण ते दुनिया क़ाइमु आहे, अल्लाह राज़ी आहे, इंसान सां ख़ुशि आहे, खिले थो। तव्हां आपा शबीरा सां रहियो, ज़ोरा सुमरो सां रहियो, कीअं उहो तव्हांजो वक़्तु रहियो? मूं इब्तिदा कई 2004 में उस्ताद अली गुल आरन सां, सोराब सुमरो, उस्ताद अली गुल मला, वाहिद सोरियाणी, KTN ते कमु कयोसीं। मां अफ़रा तफ़री प्रोग्राम हूंदो, पोइ वरी गीतनि जो राजा कशिश ते, पोइ आहिस्ता आहिस्ता ईअं मंज़िल, वरी 2009 में आवाज़ TV ते हलिया वियासीं। पोइ 2009-10 में प्रोग्राम थियो लोक गीत लाॾा, पोइ आपा खैरा जो, पोइ उन में मुंहिंजी बि सिलेक्शन थी वई, उन में कमु कयोसीं। आपा सां कचहरी बि कंदा हुआसीं, झिमिर बि खेॾंदा हुआसीं, खिलबोग बि कंदा हुआसीं। पोइ ईअं माशाअल्लाह 6-7 साल प्रोग्राम हलियो आपा जो। ऐं मैडम ज़ोया सुमरो जो A to Z, उस्ताद अली गुल वारनि शुरूआति कई उन प्रोग्राम जी, घणनि अदाकारनि कमु कयो, वाहिद सोराणी वारनि सभिनी, गामू बि। पोइ ईअं मूं बि अची वियुमि, तक़रीबन 2-3 साल मैडम सां कमु कयो, ॾाढो मज़ो आयो माशाअल्लाह। ख़ुशि हुयासीं, ख़ुशि आहियूं, ख़ुशि रहंदासीं। हा माशाअल्लाह, ज़बरदस्त, ईअं ई हमेशह ख़ुशि रहो। ऐं हाणे असां तव्हांखे ख़ुशि करण लाइ हलूं था मौसीक़ी जी तरफ़। ठीकु आहे, त सिंगर गुलाम अली हैदर पवर साहब, तव्हां असांखे छा था ॿुधायो अॼु? इंशाअल्लाह साईं ख़ैर। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ओ ला ला वो अल्लाह, ओ अल्लाह ला वो अल्लाह, वहदहू ला शरीकल, ओ वहदहू ला शरीकल इहो जनीवी, खटी तोड़े हाराई बिली हंध तुंहिंजो ही, ओ खटी तोड़े हाराई हंध तुंहिंजो ही, पाणे चवंदई पी भरे जाम जन्नत मां, हो अल्लाह अल्लाह वो अल्लाह, वो अल्लाह अल्लाह वो अल्लाह।
असीं कुर्बान काबे तां खुदा जे नाम तां सदके असीं कुर्बान काबे तां खुदा जे नाम तां सदके मरण मंजूर मज़हब तां हो मरण मंजूर मज़हब तां मोहम्मद जाम तां सदके असीं कुर्बान काबे तां खुदा जे नाम तां सदके असीं कुर्बान काबे तां खुदा जे नाम तां सदके मिठे मौला जे मर्ज़ीअ लाइ मथे खां वधन मुल मूं वटि मिठे मौला जे मर्ज़ीअ लाइ मथे खां वधन मुल मूं वटि असीं इस्लाम ते आयूं हो असीं इस्लाम ते आयूं सिर इस्लाम तां सदके असीं कुर्बान काबे तां खुदा जे नाम तां सदके असीं कुर्बान काबे तां खुदा जे नाम तां सदके हो मरण मंजूर मज़हब तां मोहम्मद जाम तां सदके असीं कुर्बान काबे तां खुदा जे नाम तां सदके असीं कुर्बान काबे तां खुदा जे नाम तां सदके मथे माल जे मुल ते मिलन जागीर जन्नत जा मथे माल जे मुल ते मिलन जागीर जन्नत जा इहो आजाम आयत में साईं इहो आजाम आयत में इन आजाम तां सदके असीं कुर्बान काबे तां खुदा जे नाम तां सदके असीं कुर्बान काबे तां खुदा जे नाम तां सदके मज़हब तां हो मरण मंजूर मज़हब तां यार मोहम्मद जाम तां सदके असीं कुर्बान काबे तां खुदा जे नाम तां सदके असीं कुर्बान काबे तां जे नाम तां सदके हुकूमतूं हिक ॿिए पुठियां अखियुनि सां ॾिसंदियूं रहंदियूं हुकूमतूं हिक ॿिए पुठियां अखियुनि सां ॾिसंदियूं रहंदियूं हिकु न अहमद सवे अहमद हो हिकु न अहमद सवे अहमद अल्लाह जे शान तां सदके असीं कुर्बान काबे तां खुदा जे नाम तां सदके असीं कुर्बान काबे तां खुदा जे नाम तां सदके मज़हब तां साईं मरण मंजूर मज़हब तां मोहम्मद जाम तां सदके असीं कुर्बान काबे तां खुदा जे नाम तां सदके असीं कुर्बान काबे तां खुदा जे नाम तां सदके सुठो ॿुधायो तव्हां गुलाम हैदर ॾाढो दिलि खे सुकून अची वियो तव्हांजो ही सॉन्ग ॿुधी जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो असां था वञूं नंढड़ी ब्रेक ते
तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु नवनि रंगनि सां, नवनि महिमाननि सां ऐं नवनि सिंगरनि सां। ऐं तव्हां असांजो प्रोग्राम उमेद आहे त ॾिसी रहिया हूंदा ऐं तव्हां सॉन्ग्स बि ॿुधी रहिया हूंदा ऐं जेको असांजे प्रोग्राम में डॉक्टर साहब आहे उन जूं बि तव्हां ॻाल्हियूं ॿुधी रहिया हूंदा ऐं ॿियो फ़नकार आहे जेको मज़ाहिर आहे उन जूं बि अदाकार आहे रमज़ान रंगीलो साहब उन जूं बि ॻाल्हियूं ॿुधी रहिया हूंदा ऐं मुंहिंजी भाउ भेणनि खे कंहिंखे चांहि जा कप हूंदा के मुंहिंजूं भेणियूं वक़्फ़े वक़्फ़े सां अची असांजो प्रोग्राम ॾिसी रही हूंदियूं। इन करे जो असांजो प्रोग्राम सुबुह मेराण आहे अहिड़ो ॾिसण जहिड़ो आहे ऐं ॿियो त सुबुह जे पहर में आहे, थधिड़े पहर में आहे, ॾिसी करे सुकून मिली वेंदो आहे। जीअं त रमज़ान रंगीला साहब तव्हां ॿुधायो तव्हां इन फील्ड में अदाकारीअ जी वरी स्टेज वरी फिल्म कीअं आयो इन तरफ़, कंहिंखे ॾिसी आयो, केरु तव्हांजो आइडियल हो? आइडियल त हाणे स्कूल पढ़ंदा हुआसीं असां तक़रीबन 76 जी पैदाइश आहे, 82 में दाख़िला वरिती हुयमि, 88 में मां पहिरियों स्टेज प्रोग्राम कयो स्कूल जे टाइम। त अॻे टाइम छा हूंदो हो त जॾहिं साल में इम्तिहान थींदा हुआ त असांजा स्कूल में फंक्शन कंदा हुआसीं, पोइ उन में स्टेज वग़ैरह ठाहींदा हुआसीं सभु। पोइ उन टाइम पहिरियों स्टेज ड्रामो कयमि, सैयद अख्तर अब्बास रिज़वी हुयो जेको असांजो टीचर बि हुयो ऐं एक्टर बि हुयो, जेको ॿाहिरि जी दुनिया में स्टेज वग़ैरह बि कंदो ऐं असांखे पढ़ाईंदो बि हो। पोइ उन 2-3 छोकिरा सिलेक्ट करे जेको आहे सो पहिरें दर्जे खां वठी 5 दर्जे ताईं जेके बि क्लास हुया उन्हनि मां 2-2 छोकिरा। पोइ मज़ा ई हिकिड़ो ड्रामो कयूं 88 में, त उन में मूंखे बि हिकिड़ो किरदारु ॾिनई जेको मूं कयो त उस्ताद खे पसंदि आयो। जो वरी बनावट अहिड़ी आहे न असांजी कुदरती हिकिड़ी कद बि असांजो वरी तव्हांजी अदाकारी बि अहिड़ी हूंदी न नेचुरल लॻी हूंदी। हा बिल्कुलु, ऐं उस्ताद महिनत कई असां ते। पोइ 14 अगस्त जेकबाबाद में छा थींदो अॻे फंक्शन थींदा 14 अगस्त ते ख़ासि करे अहिड़े ॾींहंनि ते पोइ सभु स्कूल पाण में ठुल थी वियो, जेकबाबाद, गड़ी खैरो, कंदकोट, कशमोर, पोइ सभिनी स्कूलनि जा प्रोग्राम थींदो हो जेकबाबाद में मरकज़ में ज़िले में। पोइ उन्हनि में असांजे स्कूल खे बि चांस मिलियो। पोइ जेॾीमहिल असां कमु कयोसीं टेबलो कयोसीं त पोइ जेॾीमहिल इनामनि जी विरासत थी किताब वग़ैरह इहे हो त उन में मूंखे 2 नंबर इनाम मिलियो। त थोरी हौसला अफ़ज़ाई थी वई मुंहिंजी ऐं दिलि बि ख़ुशि थी ऐं कंहिंखे खिलाइण में मूंखे रूह खे सुकून मिलियो पाण खे हिकिड़ो रूहानी तौरु त हीअ फील्ड जेकी आहे सो बहितरीनु आहे। पोइ ईअं आहिस्ता आहिस्ता 92 में पहिरियों दफ़ो मां स्कूल खां ॿाहिरि कमु कयुमि। पोइ वरी पंजाब हलिया वियासीं कंहिं सबबु, पंजाब में कुझु दोस्त मिलिया फ़नी, पोइ उन्हनि सां स्टेज प्रोग्राम कया पंजाबी ज़बान में। 97 में वरी ॿीहर मोटी आयुमि मूं पंहिंजे शहर में जेकबाबाद में। पोइ जेको आहे 97 में पोइ स्टेज जी दुनिया सां क्लब में अची वियुमि। पोइ उस्ताद वरियल सुल्तानी मरहूम कल्ह 3 मुश्किल फोत थी वियो। इन अलावा इन लहराजो ऐं लाला सिकंदर पठान जो हाणे ड्रामो हले पियो गुलाम हुसैन, ऐं इन खां अलावा भाऊ इलियास मंगी, एडी मर, उस्ताद नियाज़ नवी सूमरो, डॉक्टर आबिद हुसैन शेख साहब उन टाइम मूंसां गॾु हुया। पोइ जॾहिं टाइम मूं करेक्टर कंदो हुउमि मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई हिननि एतिरी कई जो मूंखे बसि इश्क थी वियो इन शइ सां। ऐं बचपन खां वठी असां पंहिंजो वालिद साहिबु कोन ॾिठो, नंढा ई हुआसीं त असांजो वालिद साहिबु फोत थी वियो। त इन खां अलावा असांजी अमर जी वरी ॿी शादी थी वई ऐं इन खां अलावा पोइ मां चाचनि वटि घणो रहियमि, चाचनि वटि पालियो पुछियो हे हो। त इहो थींदो आहे न त जंहिं माण्हू जे अंदरि में ॾुख हूंदो आहे न त उहो ॿियनि खे खिलाईंदो आहे, उहा ख़बर न हूंदी आहे त हुनजे पंहिंजे अंदरि में ॾुख आहे। ॾुख शइ अहिड़ी आहे न, ॾुख हर शइ खे माना ईअं सम्झ त जीअं तव्हांजूं क़ीमती शयूं कंहिं पेटी में विझी महफ़ूज़ कयो था, तव्हांजूं जेके बि नेकियूं ख़ुशियूं ऐं भलायूं आहिनि उहो ॾुख हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको सभिनी खे महफ़ूज़ थो करे। बसि सम्झ जी ॻाल्हि आहे, ॾुख हिकिड़ी वॾी शइ आहे। हा, पर ॾुख बि त इंसान खे ठाहींदा आहिनि न। ऐं असल में हक़ीक़त बि इहा ई आहे। हाणे 2-3 साल घुमियुमि त दोस्तनि अलाए छा छा चई, अच्छे ने अच्छा जाना, बुरे ने बुरा माना, बस जिसका जितना ज़रफ़ था उतना ही पहचाना। त अलाए केतिरनि ई दोस्तनि असांखे तंज़ुर कयो त रमज़ान रंगीलो छा थो पिराए छा थो पिराए।
सुठा माण्हू थी करे असां ते माना जेतिरो बि थी सघियो कचिरो उछलियूं अलाह छिक उन्हनि खे माण्हू सुठो नवाज़ींदो हूंदो आहे उन ते ई कचिरो उछलाइबो आहे बहितर ॾिसंदा आहिनि उनखे। माशाअल्लाह मौला ख़ुशि रखेनि त जेको आहे सो त ॾुख जी ॻाल्हि कयो त इंसान खे धरती ते का बि अहिड़ी शइ न आहे जेकी इंसान खे ॻारे या उनखे ख़तमु करे बिल्कुलु सवाइ ॾुख खां। हा ॾुख हिकु अहिड़ी शइ आहे जेको मांस खाए ऐं रत पीए। पर ॾुख ठाहींदा बि आहिनि जेके वरी वठनि इन ॻाल्हि खे त ॾुख ठाहे थो माण्हू खे। तव्हां आइडियल पंहिंजो छो न ॿुधायो तव्हांजो कहिड़ो आइडियल हो? आइडियल मुंहिंजो सही पुछो त ही फील्ड अहिड़ी आहे जी जी फनकार जेके बि आहिनि एक्टर इहे सभु मुंहिंजा आइडियल हुया ख़ासि करे रंगीलो। अच्छा रंगीलो अच्छा, ख़ासि करे कॾहिं इश्क तव्हां में रमज़ान मां रंगीलो लाहौर थिया हलियो आहियो? वियुमि लाहौर हलियो वियुमि मां 94 जी में जी 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 लाहौर हलियो वियुमि ख़ासि करे रंगीले खे ॾिसण जे लाइ। अच्छा ते वरी अख़बार में पढ़ियुमि त नई फिल्म ठहे पोइ का बि ठाहे पियो त उनजे लाइ लिखियो हुयऊं। हिते हाणे मां 13-14 साल उमिरि आहे मुंहिंजी अच्छा त गदा और इंसान जी 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 इहा बि घणी पुराणी फिल्म त उन में बि चए पियो त कुझु मूंखे अहिड़ा गदा खपनि था इन फिल्म जे लाइ जेके मूंसां गॾु कमु करनि। त असां ॿार हुयासीं पर शौक़ु घणो हो वॾो इश्क हो। पोइ मां लाहौर हलियो वियुमि पोइ हुते रंगीले साहब सां मिलियुमि माशाअल्लाह दिलि ख़ुशि थी वई। उन्हनि सां मिलण बि हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे। हा उन्हनि खे गॾु साम्हूं ॾिसणु लेजेंड बसि अदाकार उहो असांजो रूही सम्झी सघे थो त मूंखे केतिरी ख़ुशी थी एतिरी ख़ुशी थी ॼण मूं उन सां अलाए केतिरो कमु कयो आहे। सही हालांकि 5 मिंट या 10 मिंट जी मुलाक़ात थी सॼे कैरियर में वधीक न हुई सही पर मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी। ऐं इन खां अलावा पंहिंजा पाकिस्तानी ड्रामा सुठा हलंदा सही ऐं उन्हनि में जेके बि चेहरा हुया असांजा शुक्र आहे सदाबहार चेहरा। ऐं इंडिया जे हिसाब सां चइजो फनकार त असां दीन मज़हब खां परे आहियूं असां इंसानियत में आहियूं सही हा न चइजो फनकार हर शइ खां माना इहो बि मज़हब आहे इंसानियत जो वॾो मज़हब आहे इहो बि इंसानियत। हा बिल्कुलु त मिथुन चक्रवर्ती अमिताभ जी बच्चन जी जी माशाअल्लाह। हा माशाअल्लाह इहे चेहरा पर इहो मूंखे दौर बेड़ो हूंदो हो न हा। त उन में इंडिया ऐं पाकिस्तान जे अदाकारनि खे इनकरेज कई वेंदी VCR जो दौर हुयो फिल्मनि जो दौर हुयो जी, जी, ॾाढो सुठो दौर हुयो सचाई हुई हा अलाही केतिरी सचाई फनकार जो वॾो ख़्यालु रखंदा इज़त हूंदी हुई बसि पोइ ईअं ई माना मुंहिंजो सही इलाही ज़बरदस्त इलाही सुठियूं ॻाल्हियूं तव्हां खां ॿुधियूंसीं। ऐं डॉक्टर साहिबु तव्हां ॿुधायो ही जेके ॿार आहिनि उहे फार्मेसी में एडमिशन छो वठंदा आहिनि छा लाइ ज़रूरी आहे इहो? ॾिसो मैडम जेको न ज़िंदगी जी जो कंहिं बि फील्ड जी नर्सरी जेका आहे न उहो असांजे तइलीमी इदारा आहिनि। जी जी हाणे तइलीमी इदारनि में जेको आहे न उहो ॿारनि खे कंहिं मख़सूस शोबे में कीअं आणिजे त उनजे लाइ ज़रूरत आहे काउंसलिंग जी। त बिल्कुलु असां वटि जेको आहे न उहो ख़ासि तौर ते काउंसलिंग जी तमामु मतिलबु जेको आहे न घणी खोट आहे। सही नो डाउट के कुझु माण्हू काउंसलिंग कनि था पर काउंसलिंग में ॾिसो न हिकिड़ो त बराए नाम सेशन करे कंहिंखे विहारे त बाबा 50 ॿार आया असां लेक्चर ॾेई छॾियो न सही माण्हुनि खे उन ॻाल्हि ते क़ाइल कीअं कजे त भई तव्हांजे अंदरि ख़ुदा ताला जे पारां जेके आहिनि कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि जंहिंजे आधार ते तव्हां उन शोबे में एक्सपर्ट थी सघो था। सही त उहो एक्सप्लोर जेसि ताईं तव्हां कंहिंजे अंदरि जो इंसानु न जी, कंदो जी, त जी। उहो तेसि ताईं तव्हां उनखे नथा करे सघो। सही त हिकिड़ो त उन लेवल ते मोटिवेट करे आणणु उनखां पोइ जॾहिं ॿार अची थो वञे उन शोबे में आऊं हाणे जेको आहे न आऊं हिते कॉलेज ऑफ फार्मेसी लम्स अमशोर में कमु कयां पियो आऊं खणी जी। पंहिंजे कॉलेज जी ॻाल्हि कयां त हाणे जॾहिं ॿारु अची वियो तव्हां वटि त हाणे ॿार खे 2 तरीक़ा आहिनि हिकिड़ो तव्हां रुॻो हुनखे तइलीम ॾियो त बाबा 5 साल तव्हांखे पढ़णो आहे हीअ क्लास इम्तिहान आहे न। हाणे असां वटि जेको आहे न असांजो जेको वाइस चांसलर आहे डॉक्टर इकरामुद्दीन हुजण साहिबु त साईं जे एफर्ट सां माना हिन जी जेको आहे उहो तइलीम सां गॾु तरबियत ते बि ध्यानु ॾिनो पियो वञे। हाणे जेकॾहिं मां नंढड़ी मिसाल ॾियां त हींअर कराची में हिकिड़ो वॾो एक्सपो थियो फार्मा एशिया एक्सपो। जी जी हाणे उन में जेको आहे न असांजा जेके 4-5 साल जा ॿार हुआ उन्हनि खे मोकिलियो वियो त हू ॾिसी अचनि त भई जेका इंडस्ट्री दुनिया में जेका आहे न उहा छा डेवलपमेंट्स थियनि पियूं। जी जी हिकिड़ो त असां किताब में पढ़ूं था पर दुनिया कंहिं पासे वञे पई हा त उन तरफ़ ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। उनखां पोइ जेको आहे न उहो इंटरनेट जेको मतिलबु इदारे जे अंदरि जेको आहे जेके नंढा नंढा प्रोग्राम थींदा आहिनि जीअं असां वटि फेबरवरी में असांजी जो कॉलेज जी इंतिज़ामिया आहे सही उनजे पारां हिकिड़ी पोस्टर कॉम्पिटिशन कराई वई। हालांकि मुंहिंजो पहिरियों एक्सपीरियंस हो उन प्रोग्राम में पर उनखां पोइ हिकिड़ी शइ ॾिठीमांसि त जेको ॿार जेके पंहिंजूं शयूं ठाहिया हुआ ॿार बाक़ाइदा दवाऊं ठाहिया आया हुआ
जेके हुन पंहिंजी किताबनि में पढ़ियो त उहे दवाऊं जेके तव्हां लोकली लेबोरेटरी में ठाहे सघो था, मतिलबु जंहिंमें हरूभरू कंहिं तजर्बे जी ज़रूरत कान्हे का, जंहिंखे असां चऊं था टॉपिकल प्रिपरेशन जेके स्किन ते अप्लाई करण जे लाइ। जी 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 त जी मूं ॾिठो त कुझु असांजा ॿार हुआ उहे एनर्जेटिक बाम ठाहिया हुया। तव्हां बिलीव कयो त जेके असांजा विज़िटर जॾहिं उन महिल आया ऐं उन्हनि जा ॾिठो त उन्हनि ॿारनि खां हिकिड़ो हिकिड़ो उनजो पैक जेको खणी विया हलिया, जेको डिस्प्ले में रखियलु हुयो, ऐं उन्हनि जा तासुरात जेके आहिनि उन्हनि ख़ुदि असांखे मोटिवेट कयो त भई जेको आहे असांजे ॿारनि में सलाहियतनि जी कमी कान्हे का, रुॻो उन्हनि खे रस्तो ॾेखारण जी ज़रूरत आहे। त माना इहे एतिरी कैपेसिटी रखनि था, एतिरी कैपेसिटी हिननि में आहे, एतिरी ॼाण रखनि था त उहा शइ जेका उन्हनि खे पढ़ण खां पोइ वञी ठाहिणी आहे, इंडस्ट्री वञिणो आहे, त उहे हिन लेवल ते बि उहे कमु करे सघनि था। साॻी तरीक़े सां जॾहिं असां हिननि ॿारनि खे वठी वेंदा आहियूं वार्ड्स में ऐं हिननि खे पेशेंट्स खे एक्सपोज़ कंदा आहियूं, या जेके चार्ट हूंदा आहिनि पेशेंट जा दवाउनि जा उनखे एक्सपोज़ कंदा आहियूं, त उते बि जेको ॿारनि जो रुझान आहे त उहे त भई बीमारी कहिड़ी आहे, दवा कहिड़ी लिखी वई आहे, ऐं जेके दवाऊं लिखियूं वियूं आहिनि त हाणे डॉक्टर जो कमु आहे दवाऊं लिखणु, हाणे अॻियूं स्टेज आहे दवाऊं खाइणियूं कीअं आहिनि। त असां वटि जेको आहे न असांजो जेको सिंधी माशरो आहे या सिंध जो माशरो आहे, ॿियनि टिनि सूबनि जी भेट में जंहिंमें हिकिड़ी शइ जी कमी आहे उहा आहे कम्यूनिटी फार्मेसी। अॼोके प्रोग्राम जे हवाले सां जेको आहे न उहो जेकॾहिं आऊं जेको पंहिंजे जेका असांजे हुकूमत आहे या जेको असांजो अवाम आहे त उनखे मैसेज जेको कोर मैसेज जेको आहे न उहो इहो आहे त भई असां वटि कम्यूनिटी फार्मेसी खे जेसि ताईं तव्हां न हिमथाईंदो त तेसि ताईं असां जेको दवाउनि जा जेके अज़ाब जेके आहिनि न इन खां असां ॿाहिरि कोन निकिरंदासीं। ऐं अज़ाब जो लफ़्ज़ इन करे इस्तेमालु कयां पियो त दवा खे जेतिरो असां पंहिंजो दोस्त सम्झूं था न त ओतिरी दवा असांजी दुश्मन बि आहे। अल्टीमेटली उहो केमिकल आहे हिकिड़ो, केमिकल जेको आहे उहो जेकॾहिं तव्हांखे हील करे थो, तव्हांखे ठीकु करे थो, त उनजा साइड इफेक्ट्स बि आहिनि, उनजा नुक़सानात बि आहिनि। त असां नुक़साननि खे ॼाणण जे बग़ैर जेको आहे जेकॾहिं मूंखे जेकॾहिं जिस्म मुंहिंजो गरम आहे, मूंखे बुखार आहे या न आहे, पर मूं जेको आहे हिकिड़ी पैरासिटामोल खाई वरिती, ठीकु आहे, त हाणे इहो अवेयरनेस तव्हांखे केरु ॾींदो त जॾहिं तव्हांजी कम्यूनिटी में हिकिड़ो कम्यूनिटी फार्मासिस्ट हूंदो, ठीकु आहे, नंढड़े लेवल ते, त उहो उन सतह ते जेसिताईं आगाही कोन ॾींदो तेसि ताईं जेको असां अॻिते नथा वधी सघूं। जीअं मूं चयो त ॿाहिरियनि ममालिक में डॉक्टर सां गॾु फार्मासिस्ट बि हूंदा आहिनि, बिल्कुलु ईअं न आहे उते ॾिसो न, उते त जेके कंपनियुनि जा नुमाइंदा जेके आहिनि, जेके असां मेडिकल रिप्रेजेंटेटिव चवंदा आहियूं, जेके डॉक्टर ने वेंदा आहिनि, त उहो बि आम माण्हू न हूंदो आहे, उहो क्वालिफाइड फार्मासिस्ट हूंदो आहे जेको उन डॉक्टर ॾे वेंदो आहे, उनखे उन दवा जे बारे में आगाही ॾींदो आहे त बाबा हे डॉक्टर साहिबु हे जेका का नई दवा आई आहे ऐं इहे हिन दवा जो डिटेल्स आहिनि, इहे हिन जा फ़ाइदा आहिनि, इहे हिन जा साइड इफेक्ट्स आहिनि, ऐं इहे हिन दवा जा सैंपल्स आहिनि जेको तव्हां पेशेंट ते ट्राए कयो ऐं उनजो जेको आहे ॾिसो तव्हांखे रिज़ल्ट कीअं था मिलनि, पोइ अॻिते तव्हां हुनखे तजवीज़ कयो। जेको उसूल जेको तरीक़ेकार जेको आहे जेको प्रोफेशनली उहो इहो आहे। बिल्कुलु सही, ज़बरदस्त ॻाल्हि, सुठी ॻाल्हि। पंहिंजी कचहरी डॉक्टर साहिबु अञा थींदी त फ़िलहाल असां सिंगर ॾे था वञूं, कुझु रूह जी ग़िज़ा बि हुजणु ज़रूरी आहे न। त गुलाम हैदर पंवर साहिबु तव्हां छा था ॿुधायो असांखे हींअर? बिस्मिल्लाह। खंडू माखियूं मिसरियूं वो खंडू माखियूं मिसरियूं भले खणी अचजन खोड़, मिठायूं सभु मुल्क जूं लाला वो मिठायूं सभु मुल्क जूं खणी कठे कजन किरोड़, तब मत न भाया महबूब जो वो तब मत न भाया महबूब जो किथे ॾिजे वोड़, ॻोल्हे इन ॻाल्हि जी कई तालिब मोला तोड़, त किथे पेर पिरीअ जा किथे जबारी जोड़ वो किथे पेर पिरीअ जा किथे जबारी जोड़, किथे गाढ़ा मोड़ किथे हाजत रही हथन जी,
सजण सागर खणी साम्हूं थिए साकी त बाकी छा सजण सागर खणी साम्हूं थिए साकी त बाकी छा अचण ताईं अवां जे दम अचण ताईं अवां जे दम हुजे बाकी त बाकी छा सजण सागर खणी साम्हूं थिए साकी त बाकी छा सजण सागर खणी साम्हूं थिए साकी त बाकी छा इरादनि सां अव्हां जेको अचण जो आसिरो कोन्हे इरादनि सां अव्हां जेको अचण जो आसिरो कोन्हे अचन जे ओचिता अज़गेब अचन जे ओचिता अज़गेब इत्फाक़ी त बाकी छा सजण सागर खणी साम्हूं थिए साकी त बाकी छा सजण सागर खणी साम्हूं थिए साकी त बाकी छा सिकी सारे सवेरातियूं गुज़ारिम साल सालनि जा सिकी सारे सवेरातियूं गुज़ारिम साल सालनि जा अचन जे मूं वटि अॼोकी राति अचन जे मूं वटि अॼोकी राति ओ ताकी त बाकी छा सजण सागर खणी साम्हूं थिए साकी त बाकी छा सजण सागर खणी साम्हूं थिए साकी त बाकी छा भले ॿिया सभु छॾे मूं भर बियन बि भर त भव कोन्हे भले ॿिया सभु छॾे मूं भर बियन बि भर त भव कोन्हे न हिकु अनवर कना अहमद न हिकु अनवर कनान अहमद थिए आकी त बाकी छा सजण सागर खणी साम्हूं थिए साकी त बाकी छा सजण सागर खणी साम्हूं थिए साकी त बाकी छा अचण ताईं अवां जे दम अचण ताईं अवां जे दम हुजे बाकी त बाकी छा सजण सागर खणी साम्हूं थिए साकी त बाकी छा इलाही सुठो ॿुधायो वरी तालिब मौला जो तव्हां कलाम ॿुधायो इलाही दिलि खे राहत अची वई जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो असां था वञूं न्यूज़ ब्रेक ते वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो ऐं उन मां मालूमात बि मिली रही आहे छाजे करे जो डॉक्टर साहिबु बि कुझु ॿुधाए रहियो आहे ऐं तव्हां सॉन्ग्स बि ॿुधी रहिया आहियो ॿियो त नाज़रीन मां तव्हांखे चवंदसि त जेके रवैया आहिनि लहजा आहिनि इहे इलाही सारा आहिनि ॾिसंदो तव्हां त के माण्हू घणो मुस्कुराईंदा आहिनि के वरी माण्हू प्राउडी हूंदा आहिनि के वरी माण्हू ॿियनि खे ख़ुशि करण में पूरा हूंदा आहिनि ऐं के माण्हू हूंदा आहिनि उहो कंहिंखे खिलाईंदा घणो आहिनि पर असांखे लॻंदो आहे त उहो माण्हू इलाही ख़ुशि हूंदा आहिनि पंहिंजी लाइफ में पर ईअं न हूंदो आहे जेके माण्हू कंहिं ॿियनि खे खिलाइण जी कोशिशि कंदा आहिनि उनजो पंहिंजे अंदर में इलाही ॾुख हूंदा आहिनि उहे ॾुखनि सां भरियल हूंदा आहिनि पर उनखे केरु खोले ॾिसे त छा आहे उन्हनि जे अंदर में पर हुनजे मुंहं ते ईअं हूंदी आहे जहिड़ी मुस्कुराहट हूंदी आहे
सो मां ईअं तव्हांखे चवंदी हलंदसि त पंहिंजा लहजा रवैया सुठा रखो, ॿियनि सां सुठी तरह पेश अचो, कंहिंखे ॾुख न ॾियो त ईअं वरी के ॿिया माण्हू न ईअं ॾुख में रहनि ऐं पंहिंजा लहजा अहिड़ा कनि। जीअं त डॉक्टर साहिबु मां तव्हां खां पुछंदसि, तव्हां चयो त हीअ कैरियर काउंसलिंग जे लिहाज़ खां तव्हां उहा बि कई आहे, त केतिरी ज़रूरी आहे कैरियर काउंसलिंग इन फील्ड में? मैडम कैरियर अक्सर करे माण्हू चवंदा आहिनि त डॉक्टर भई असांजो ॿारु थिए पर हू डॉक्टर थियण जे अहिल न हूंदो आहे। कैरियर काउंसलिंग जी जेका ज़रूरत आहे, अॻे त माण्हू चवंदा हुआ त जेको आहे न उहो जॾहिं ॿारु इंटर यानी 12वीं जमात पढ़ी अचे त पोइ उन्हनि खे ॿुधाइजे। पर हाणे त स्कूल एजुकेशन जे दौरान जेको आहे न उहो कैरियर काउंसलिंग ज़रूरी आहे। ऐं कैरियर काउंसलिंग सां गॾोगॾु जेको आहे ॿार जे जेके अंदरि जेके सलाहियतूं आहिनि त उन्हनि खे ज़रूरत आहे एक्सप्लोर करण जी। उहो ॿई माण्हू करे सघनि था, हिकिड़ो पेरेंट जंहिंसां ॿारु घणो वक़्तु घर में हूंदो आहे, ॿियो उस्ताद जंहिंसां ॿारु स्कूल में हूंदो आहे। त हुन ॿार जो रुझान कहिड़ी तरफ़ आहे। ॿारु तव्हां सां गॾु जेको आहे न 8वीं क्लास खां पोइ जेको जॾहिं अचे थो बोर्ड जे सिस्टम में या A लेवल O लेवल जे सिस्टम में अचे थो, त उतां ई तव्हांखे हिकिड़ो आइडिया थी थो वञे त हिन ॿार जो डायरेक्शन कहिड़े पासे आहे। हाणे जीअं अॼुकल्ह हिकिड़ी नई फील्ड आई आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस। हाणे आउं पाण महसूसु कयां थो असां वटि जेको ॿारु फार्मेसी में जेको पढ़े पियो, जेको 4-5 साल में आहे, हाणे उहो ॿारु बि जेको आहे न उहो पंहिंजो इंट्रस्ट शो करे थो त भई फार्मेसी पढ़ी करे मूंखे जेको आहे न AI ॾे वञिणो आहे, त AI में जेको आहे मेडिकल साइंस दुनिया में एक्सप्लोरेशन कहिड़ी थिए पई। त माना हाणे उहो हुन ॿार जे अंदरि जो जेको इंसानु आहे या उनजो रुझान जेको उन पासे आहे। त कैरियर काउंसलिंग भला ॿियो केरु न कराए त सिंध में असां वटि जेके सरकारी कॉलेज जेके आहिनि, गवर्नमेंट सेक्टर में जेके आहिनि, जेके पब्लिक सेक्टर वारा, त उन्हनि खे घुरिजे त जेको आहे न जेके ॿार उन्हनि वटि पढ़नि था या जेके ॿिया कोचिंग सेंटर जेके आहिनि, त उन्हनि जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे त हरू भरू कंहिं ॿार ते फोर्सफुली उनखे थोपणु त भई तोखे हरू भरू फिजियोथेरापी पढ़णी आहे न, या तोखे हरू भरू फार्मेसी पढ़णी आहे न, असांजी ख़्वाहिश आहे न। ख़्वाहिश तव्हांजी पंहिंजी जॻह ज़रूरी आहे, पर घटि में घटि इहो ॾिसो त ॿारु जेको वञे कहिड़े पासे पियो, उहो चाहे छा थो। हाणे तव्हां ॾिसो न काफ़ी अहिड़ा ॿार आहिनि जेके MBBS करे ईंदा आहिनि, MBBS करण खां पोइ जेको आहे हू पंहिंजी मेडिकल जी प्रैक्टिस कंदा ई कोन आहिनि। उहे या त बिज़नेस कंदा आहिनि या ॿी का लाइन चूंडे वठंदा आहिनि। त माना हिन जो मतिलबु इहो थियो त हुनजो हुन तरफ़ रुझान ई कोन हो। उहो सिर्फ़ु माइटनि जी ख़ुशनुदी जे लाइ त भई असांजो ॿारु डॉक्टर हुजे, उहो डॉक्टर थी वियो हले उहो, ठीकु आहे। त इन करे कैरियर काउंसलिंग ते तमामु घणो ज़ोर ॾियणु घुरिजे। जेको आहे न जेके बि असांजा जेके मीडिया सेगमेंट्स आहिनि उन्हनि खे बि घुरिजे त उहो बि जेको आहे न पंहिंजे डिफरेंट जेके सोर्सिस आहिनि उन पेरेंट्स ते इन ॻाल्हि ते ज़ोर ॾियनि त भई तव्हां ॿार जी कैरियर काउंसलिंग करायो। जीअं असां डॉक्टर खां चेकअप कराईंदा आहियूं, जीअं असां जेको आहे न ॿियूं जेके पंहिंजा फ़र्ज़ पूरा कंदा आहियूं, त कैरियर काउंसलिंग हाणे हिकिड़े फ़र्ज़ में अचणु घुरिजे त भई तव्हां ॿार जो जेको आहे न एक्सप्लोर कयो, ॿारु वञे कहिड़े पासे पियो। हाणे तव्हां ॾिठो हूंदो त कल्ह टियों ॾींहुं ताज़ो जेको आहे मेडिकल जो टेस्ट थियो आहे। हाणे इन में ॾिसो न 12-15 हज़ार ॿार अपीयर थियो आहे हिकिड़े सेंटर ते। हाणे परियां सीटूं जेके आहिनि उहे 400-500 आहिनि या 1000 आहिनि। त माना इन जो मतिलबु त 8-10 हज़ार ॿार जेके आहिनि उहो केॾां वेंदो उहो। त हाणे उन 8-10 हज़ार ॿारनि जी काउंसलिंग ज़रूरी आहे त बाबा हिन ते दुनिया एंड कोन थी थिए, ठीकु आहे। हाणे सिर्फ़ु असांजी जेका यूनिवर्सिटी आहे उन में हींअर जेको कंहिं ज़माने में रुॻो MBBS ऐं BDS कराया वेंदा हुआ, हींअर 16 खां वधीक डिसिप्लिन ख़ाली रम्स में आहिनि, 16+ डिसिप्लिन्स आहिनि। मतिलबु तव्हां ॾिसो न त उहो बि शोभा साइंस जा ई आहिनि न। डॉक्टर ऑफ फिजियोथेरापी आहे, हिकिड़ो वॾो शोभो आहे। मुंहिंजा पंहिंजा 2 ॿार जेके पढ़ंदा DPT में पढ़ंदा, फिजियोथेरापी कनि पिया, मुंहिंजी नियाणियूं पंहिंजियूं। फार्मेसी आहे, मालिकुलर बायोलॉजी आहे, नर्सिंग आहे, त केतिरा सारा शोभा आहिनि। जेको आहे न बायोमेडिकल इंजीनियरिंग आहे। त तव्हां ॿार खे हिन ॻाल्हि ते क़ाइल कयो त भई तव्हां इन्हनि तरफ़ वञो। ऐं आउं पाण फार्मासिस्ट आहियां, त मुंहिंजो वधि में वधि मैसेज इहो हूंदो त भई हीअ जेका फार्मेसी जी फील्ड आहे, हिन जूं पंहिंजूं 10 खां 15 फील्डूं निकिरंदियूं अॻिते। त हिन मां अचण खां पोइ ॿारु जेको आहे न पंहिंजी डॉक्टरी जी ख़्वाहिश पूरी करे सघे थो, इंजीनियरिंग जी ख़्वाहिश पूरी करे सघे थो। जे उनखे वकील थियणो आहे त असां वटि ड्रग कोर्टियूं हूंदियूं आहिनि, ड्रग कोर्ट जा वकील हूंदा आहिनि जेके फार्मासिस्ट हूंदा आहिनि, उहो बि ख़्वाहिश पूरी करे सघे थो। यानी की तव्हां जेकर तव्हांखे MBA करणी आहे त तव्हां पंहिंजो बिज़नेस ओपन कयो, जीअं तव्हां शुरू में ज़िक्र कयो, तव्हां पंहिंजी कंपनी खोलियो, तव्हां पंहिंजी फार्मेसी खोलियो, तव्हां पंहिंजी चेन फार्मेसी खोलियो, यू हैव गॉट ऑल द ऑप्शंस। तव्हां कुझु बि करे सघो था। त यानी की हिकिड़ी फार्मेसी मां तव्हांखे 15 ब्रांचूं मिलनि थियूं जंहिंमां तव्हां घणो कुझु करे सघो था। ॾाढी सुहिणी ॻाल्हि सर, ॾाढी सुठी ॻाल्हि सॼा नाज़रीन बि ॿुधी रहिया आहिनि। हाणे असां अॻिते वधंदासीं। असां रमज़ान रंगीले साहिब खां पुछंदासीं त तव्हां एतिरो वक़्तु ग़ाइबु रहियो स्क्रीन खां, ऐं वरी तव्हां ते इलाही इल्ज़ाम बि लॻा, वरी तव्हां सां मैडम जेका ज़ोया आई उहा तव्हांजे साथ में ई रुॻो, त तव्हां ऐं ॿिया तव्हांजे साथ में न हुआ, उन लाइ तव्हां छा चवंदव? अलाह ख़ुशि रखंदो उन्हनि खे, बहितर रहंदा, भला कंदो। भला हाणे साथ त मुंहिंजे रब जो आहे, इन खां वधीक कंहिंजो साथ न खपे। चवंदा आहिनि त हिन जान में कोई बि ख़राबु कोन्हे, सभु पंहिंजे पंहिंजे किरदार में आहिनि।
जेको सुठो हूंदो आहे उहो ख़ुशी ॾींदो ऐं जेको पंहिंजी तबियत को चेंज हूंदो उहो सबक़ु ॾींदो आहे। ही सभु उस्ताद आहिनि, ही सबक़ु ॾियनि पिया असांखे। हर शइ तव्हांजे साम्हूं आहे। हाणे ॾिसो न, हिकिड़ो नंढो मां तव्हां सां सुवालु कंदुमि, मोला तव्हांखे ख़ुशि रखे। असां नंढे लाइ कोॾी ॿुधा था अचूं त इल्मु ते वॾो तालीम जी ॻाल्हि थी त इल्मु पिराइण जी हद कॾहिं खां शुरू आहे, कॾहिं ख़तमु थिए थी। न हुनजी शुरूआत जी का हद आहे, न हुनजे ख़तमु थियण जी का हद आहे। जंहिं टाइम तव्हांजो रूह चए, काफ़ी वाक़िया आहिनि, काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि त मूं ॾिठुमि त हिकिड़ो 40-50 साल जो पोड़ो माण्हू वञी पहिरें में दाख़िला वरितई। डॉक्टर साईं 40-50 साल जो माण्हू मां ॾिठुमि त स्कूल में पहिरें दर्जे में दाख़िला वरितई। बाबा जी तव्हांजी अछी ॾाढ़ी हे हो, तव्हां कीअं? चयो मूं पढ़णु थो चाहियां। चयो मोस्ट वेलकम, भली बिस्मिल्लाह, तव्हां पढ़ी सघो था। ऐं इल्म जी का हद बि न आहे ख़तमु थियण जी। जेतिरे ताईं क़बर खां ॿाहिरि आहे पियो इल्मु पिराए। उनजे लाइ तव्हां छा चवंदो? न, मां ॾाढी सुठी ॻाल्हि कयां पियो। न छो त अॼुकल्ह जेको ॾिसां पियो न त हाणे अजीब माहौल थी वियो आहे। ॿार जी उमिरि 7 साल थी वई, स्कूल न आहे पढ़ाइणो। टीचर ईअं थो चए, बाबा हे ॿार खे तूं हेॾे काॾे वठी आयो आहे? काॾे वठी वञा? पाठा मेड़ायां, चोरियूं करायां, होटल ते कमु करायां? छा पियो थिए असांजे माशरे खे? ॿार जी 8 साल उमिरि आहे, बस नथो पढ़ी सघे। बाबा हे चरियो थी वियो, मेंटल थी वियो। हे सियाणे माण्हू आहिनि, हे टीचर असांजा, हे असांजो माशरो अलाही छा हिन हाणे टाइम में तालीम जी हूंदी आहे न त हिकिड़ा डिग्रियूं वठी ईंदा आहिनि, ॿिया वरी तालीम हासिल कंदा आहिनि त उहो आहे डिग्री नहीं तालीम जी बस कमी। डिग्रियूं त ॻाल्हाइनि थियूं न त हाणे बसि या त ॿियनि खे बर्दाश्त नथियूं कनि। हाणे ॿार, हाणे मुंहिंजा मां कल्ह टियों ॾींहुं ॿारनि खे वठी वियुमि त मुंहिंजी नंढी जी एज 7.5-8 साल हुई त मोटाए छॾियो स्कूल खां। बाबा हे नथी पढ़ी सघे। नंढो 7 सालनि जो थियो, अबा नथो पढ़ी सघे, बसि 5 खां मथे कुझु न आहे, बसि हदि थी वई, मथो को वही लही आई आहे नंढे त बसि हिते हदि आहे, हाणे बसि न पढ़ंदो। अलाह साईं नसीहत ॾियण उस्तादनि खे ॿियो छा था चई सघूं? उनखे ठाहिणो आहे। अहिड़ा डॉक्टर साईं तव्हां इहे सभु असांखे गॾिजी इन माहौल खे सेट करिणो आहे। हा, ॿुधी रहिया आहिनि असांजा नाज़रीन जेके उस्ताद आहिनि तव्हांजे तवसुल सां। उहा ई ॻाल्हि आहे। त बाक़ी आपा सां अलाए कहिड़ी ॻाल्हि कई आपा जी तव्हां? हा, बसि हाणे असांखे ॿुधायो त आपा शबीर सां तव्हां इलाही सारो कमु कयो, उनजी शख़्सियत जे लाइ ॿुधायो, कुझु यादूं ॿुधायो असांजा नाज़रीन जेके ॿुधी रहिया आहिनि। जॾहिं बि ईद थींदी, ख़ासि करे ईद खां 1-2 ॾींहं पहिरियां मूं ॾे फ़ोन कंदी, रमज़ान रंगीला ईद हिते कंदे या ॻोठु वेंदे? मां चवंदुमि मम्मी मां हिते आहियां, की बचड़नि खे वठी मूं वटि अचे। चयो इहे मुंहिंजे ॿारनि सां बि वरी हिकिड़ी ट्रेजेडी अहिड़ी जेको चयो, छो त कुझु अहिड़ा सुवाल हूंदा आहिनि जेके वरी असां तव्हां कंदो असां रोई वेंदासीं। उनजी का जवाब बि न आहे न असां वटि, असां उन में हलिया वेंदासीं त असांखे सवाइ रोअण खां ॿियो कुझु न आहे। उन्हनि जी मदर कोन्हे, मुंहिंजे ॿारनि जी मदर कोन्हे 2015 खां। सही। त ॿार खे अगरि जे ख़ुशि रहणो आहे, ख़ुशि रखिणो आहे त ॿार 2 शयुनि सां वाबस्ता ख़ुशि रही सघे थो, हिकु माउ सां, ॿियो पीउ सां। बाक़ी कंहिं रिश्ते सां ॿार खे उहा तंदुरुस्ती, उहा ताक़ती, पीउ माउ जो पघर ई अहिड़ो आहे जो ॿार अची भली केतिरो बि कहिड़ी बि हालत में हुजे, जो ॿार खे उहो सीने सां लाहींदो न। हे रूहानी अलाह पाक जी हिकिड़ी कुवत रखियल आहे पीउ माउ में, इन 2 शयुनि में, पीउ ऐं उमिरि। आपा शबीरा तव्हांखे केतिरो प्यार ॾिनो? आपा शबीरा हद खां वधीक, मूंखे अहिड़ा हिकु लफ़्ज़ ई न आहिनि। अलाह पाक उन खे जन्नत में जाइ ॾींदो। बसि सच ॿुधायां असांजा रूप चेंज आहिनि, बाक़ी अहिड़ा मर्द कोन ॾिठमि। सही। आपा जहिड़ो या मैडम ज़ोया जहिड़ो। मां इन सिंधी फील्ड 2004 खां वठी हिनमहिल ताईं अहिड़ो को मर्द कोन ॾिठुमि जंहिं मूं ते या मुंहिंजे बचड़नि ते हथु रखियो हुजे। सही। ऐं इहे 2 माण्हू अहिड़ा ॾिठुमि जो सुभान अल्लाह, मूंखे कंहिं शइ, कंहिं मर्द जी ज़रूरत बि न पई। के इंसान बि फरिश्तनि वांगुरु हूंदा आहिनि। बसि इंसानियत में अची विया न। बिल्कुलु। बसि करेक्टर चेंज ऐं बाक़ी मौला ख़ुशि रखेनि। आपा ॾाढो प्यारु कंदी। फेसबुक ते मुंहिंजे बचड़नि जा फ़ोटू पिया आहिनि काफ़ी। पोइ ईद ते घुराईंदी, पोइ मूंखे बि कपिड़ा वठी ॾे, हालांकि वतल मुंहिंजा, बचड़नि खे बि वठी ॾे, पोइ ख़र्चियूं बि ॾे, वरी आपा जूं न्याणियूं एतिरो ख़्यालु रखनि। बसि पोइ तारीफ़ चए तेॾी कहिड़ी करां, तेॾा सभु तूं उते शान कसम क़ुरान।
ज़बरदस्त। अहिड़ा को रंग भरियल तुसां विच तुसां मन किता मस्ताने कसम कुराने। वाह वाह। ॿिए बि इंसान सां खो ॾिठोसीं पर तुसां जहिड़ा न कंदा शाने कसम कुराने। रमज़ान रंगीला हिकु न बख्तावर ऐं रिज़वान बि तुसां ॾा दीवाने वाह, कसम वाह, कुरान। वाह, वाह। मोला ॾाढो ख़ुशि रखंदनि ख़ूबसूरत अलाह पाक। ॿुधायो तव्हां, ॾाढो ख़ूबसूरत ॿुधायो। हाणे पंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा न आणियो, प्लीज़ मुस्कुरायो। हा, that's kind of जीअं त हाणे मां मौसीक़ी जी तरफ़ थी अचां तव्हांजी दिलि बि ख़ुशि थी वेंदी। ऐं अदा ग़ुलाम हैदर पंवर साहब तव्हां छा था ॿुधायो असांखे हाणे? बिस्मिल्लाह। यार त कजे हिकिड़ो घणा तां न कजन, दिल पिड़जे हिक खे तोड़े सवे सधूं कन, उहे चिलविला चजन जेके दर दर लाइन दोस्तियों। नवारा कई हज़ारे मजहिए तू है केड़ो, हुस्न वारा कई हज़ारे मजहिए तू है केड़ो, हुस्न वारा कई हज़ारे मजहिए तू है केड़ो। जा बजा गद जान में, जा बजा गद जान में, जानी जिए तू है केड़ो, नवारा कई हज़ारे मजहिए तू है केड़ो। ओ जाना केड़ो आहे मूं गरीब जो कसूर, ओ जाना केड़ो आहे मूं गरीब जो कसूर। अगहाव लाए हावसी, अगहाव लाए हावसी, अज हथ दिए तू है केड़ो, नवारा कई हज़ारे मजहिए तू है केड़ो, नवारा कई हज़ारे मजहिए तू है केड़ो। जान में जा बजा गद जान में, जानी जिए तू है केड़ो, नवारा कई हज़ारे मजहिए तू है केड़ो। हल्क खुशबू लाए शहर में मण खतूरन जा खपाए, हल्क खुशबू लाए शहर में मण खतूरन जा खपाए। वार खोले विल्हम थे, वार खोले विल्हम थे, वासे विए तू है केड़ो, नवारा कई हज़ारे मजहिए तू है केड़ो, नवारा कई हज़ारे मजहिए तू है केड़ो। गद जान में जा बजा गद जान में, जानी जिए तू है केड़ो, नवारा कई हज़ारे मजहिए तू है केड़ो। कई अखियूं ओरे खणल अहमद न अख उन्हनि देखणे, कई अखियूं ओरे खणल अहमद न अख उन्हनि देखणे। पर निहारण सां निहोड़िस, पर निहारण सां निहोड़िस, जे दिल दिए तू है केड़ो, नवारा कई हज़ारे मजहिए तू है केड़ो, नवारा कई हज़ारे मजहिए तू है केड़ो। जा बजा गद
जान में जाप जागद जान में जानी जिए तोहे केड़ो वारा कई हज़ारे मंझे ये तोहे केड़ो। इलाही ज़बरदस्त, इलाही सुठो तव्हां ॿुधायो ग़ुलाम हैदर पवर साहब। जी त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो, असां सां वञूं नंढड़ी साई ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदो ऐं तव्हांखे सुठो बि लॻी रहियो हूंदो। जीअं त नाज़रीन मां चवंदी हलां त जीअं पहिरीं बि चयो हो त अॼु वर्ल्ड फार्मेसी जो ॾींहुं आहे ऐं मां कुझु इन लाइ चवंदसि त जेके असांजा फार्मेस्ट आहिनि उन्हनि खे एतिरियूं सहूलियतूं न आहिनि, उन्हनि खे वज़ीफ़ा नथा मिलनि ऐं हर साल जेको यूनिवर्सिटियुनि मां निकिरनि था 600 700 या 1000 जी यानी तादाद में निकिरनि था, पर हू जॾहिं निकिरनि था त हुननि खे ओतिरियूं सहूलियतूं न आहिनि ऐं ॿियनि सूबनि जे हवाले सां। ऐं मां चवंदसि त उन्हनि खे ओतिरियूं सहूलियतूं मिलणु खपनि ऐं फार्मेसिस्ट जेके आहिनि ऐं उहे ॿाहिरि मुल्कनि तरफ़ हू रुख़ कनि था, उन्हनि खे सहूलियतूं नथियूं मिलनि ऐं ख़ुदारा हू ईअं न कनि, हुननि खे पंहिंजे मुल्क जी खे उन्हनि जी ज़रूरत आहे त जीअं असांजो मुल्क अॻिते वधे, तरक़ी करे ऐं हिते बि दवाऊं जेके अद्वियात आहिनि उहे ठहनि। जीअं त डॉक्टर साहब मां जेका हींअर ॻाल्हि कई उन हवाले सां तव्हां खां पुछंदसि त जेके फार्मेसी जा स्टूडेंट आहिनि जेके यूनिवर्सिटियुनि खां निकिरनि था त उन्हनि खे वज़ीफ़ो बि नथो मिले। वरी जेके जीअं मिठी आहे या ख़ैरपुर आहे एॾे फार्मेसिस्ट आहिनि ऐं जेके असांजा जेके नंढा नंढा इलाइक़ा आहिनि रूरल एरियाज़ उन में इलाही घटि आहिनि फार्मेसिस्ट, इन करे जो उन्हनि खे सहूलियतूं न आहिनि ऐं उन्हनि खे रोज़गार मिले या वज़ीफ़ो मिले त हू बि उन्हनि तरफ़ बि वञनि। तव्हां छा चवंदो इन जे हवाले सां? एग्ज़ैक्टली तव्हां बिल्कुलु सही ॿुधायो त हुकूमती सतह ते जेको आहे न हिन शोबे जी या फार्मासिस्ट जी मालिकी जेका आहे उहा तमामु घणी ज़रूरी आहे। सही। जीअं मूं तव्हां अॻु में ज़िक्र कयो त कम्यूनिटी फार्मेसी जो, कम्यूनिटी फार्मासिस्ट जेको आहे न उहो सम्झो की हिकिड़ो ॻोठ जो कंहिं नंढड़े एरिया जो हेल्थ प्रोफेशनल आहे। तव्हां ॻाल्हि कई स्टिपेंड जी त मुआवज़ो ऐं वज़ीफ़ो जेको आहे, हाणे असां वटि ॿार जेके आहिनि उहे जॾहिं हॉस्पिटल फार्मेसी में पब्लिक सेक्टर जे अस्पतालनि में या प्राइवेट में जिते कमु कनि था त उन्हनि खे जेको आहे उन्हनि खे को बि हुकूमती सतह ते को बि उन्हनि खे मुआवज़ो कोन थो मिले। जेका असांजी जेका ऑफिशियल इंटर्नशिप जेका आहे उहा 350 कलाक असांखे पूरा करणा हूंदा आहिनि। सही। त 350 आवर्स जेके आहिनि न उहो हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे। या साल तव्हां हाउस जॉब करायो था, हाणे साल हिकिड़ो ॿार वीचारो हाउस जॉब करे थो जेको न कंहिं जॻह ते उते कमु सिखे थो, ज़ाहिर ॻाल्हि आहे कमु बि कंदो हूंदो हुओ, त उन्हनि खे जेको न सिंध सरकार खे जेको न ऐं हिन प्रोग्राम जे तौर सां गुज़ारिश बि कंदुसि त उहो जेको आहे असेंबली में बिल पास कराए हिकिड़ो मुआवज़ो बाक़ाइदा मुक़ररु कनि त ॿार जेको आहे जिते अस्पताल में हाउस जॉब करे थो त जीअं डॉक्टर्स खे या ॿिया जेके प्रोफेशनल आहिनि उन्हनि खे जॾहिं उनजो मुआवज़ो मिलंदो आहे त फार्मासिस्ट जेको आहे उनखे बि उनजो स्टिपेंड जेको मिलणु घुरिजे, उहो कमु करे थो ज़ाहिर उहो उनखे हिमथाईंदो। ऐं सेकेंड नंबर ते जेको आहे न उहो जंहिं वक़्त में असां बि फार्मेसी करे निकिता हुआसीं 90s वारे दौर में ऐं अॼोको दौर ॾिसूं था त हाणे अलाह जो शुक्र आहे त सिंध जे तक़रीबन हर ज़ुले अस्पताल में हाणे फार्मासिस्ट अची विया आहिनि, पर उहे बि नाकाफ़ी आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे ज़ुलो जेको आहे मुख़्तलिफ़ तालुकनि ते या जेको आहे न उन ते देहनि ते मुश्तमिल हूंदो आहे, त इन करे हुकूमत खे घुरिजे त जेके तालुके सतह ते बि जेको आहे न जेके गवर्नमेंट जा जेके BHUs आहिनि, RSUs आहिनि, डिस्पेंसरियूं आहिनि, त उते बि जिते जिते डॉक्टर मुक़ररु आहे उते फार्मासिस्ट हुजणु ज़रूरी आहे। यानी की उते तमामु घणो ज़रूरी आहे। ॾिसो डॉक्टर जो कमु छा आहे, डॉक्टर साहिबु जेको आहे उहो दवा वध में तजवीज़ कंदो या बीमारी तशख़ीस कंदो, त हू दवा लिखी ॾींदो। हाणे डॉक्टर वटि एतिरो टाइम न हूंदो त हिकिड़ो हिकिड़ो माण्हू हुन वटि दवा खणी अचे ऐं ज़ाहिर उनजो शोबो बि कोन्हे, त उनजे लाइ फार्मासिस्ट हुजणु ज़रूरी आहे। त उहो हुन पेशेंट खे जेको आहे उन माण्हू खे आगाह कंदो त बाबा हीअ जेका दवा तव्हांखे ॾिनी वई आहे, हाणे उनमें हिकिड़ो जेको अचे थो उहो अचे थो ड्रग इंटरेक्शन्स। हाणे उहा छा थींदो आहे त हिकिड़े पेशेंट खे जेका 5 दवाऊं लिखी ॾिनियूं आहिनि त उनमें आयरन बि आहे, कैल्शियम बि आहे, ज़िंक बि आहे। हाणे जेकॾहिं माण्हू घणा छा कंदा आहिनि त उहे हिकु ई वक़्त में बुक भरे दवाऊं खाई छॾींदा आहिनि, शुगर जी दवा बि आहे, ब्लड प्रेशर जी बि आहे। हाणे दवाऊं हिक ॿिए जे असर ते असरअंदाज़ थियनि थियूं पाण में, जंहिंखे असां ड्रग इंट्रेक्शन चवंदा आहियूं। त उन्हनि खे आगाही ॾियणु ज़रूरी आहे त बाबा हीअ दवा तव्हांखे नाश्ते खां पहिरीं खाइणी आहे, हीअ तव्हांखे मानी खां पहिरीं खाइणी आहे, हीअ मंझंदि जो खाइणी आहे, हीअ राति जो खाइणी आहे, हीअ सुम्हण महिल खाइणी आहे। त उनजा हिकिड़ो हर दवा जा पंहिंजा कोड आहिनि। अच्छा, कुझु दवाउनि जे असर खे घटाइनि थियूं, ड्रग इंट्रेक्शन थींदो आहे, कुझु वरी ड्रग फूड इंट्रेक्शन, त
त हाणे सही। के दवा माण्हू छा कंदा आहिनि त मानी खाई हिकदमि दवा खाई छॾींदा आहिनि। बिल्कुलु हाणे खाधो छा आहे त उन दवा जे जज़ब थियण जे अमल खे रोकींदो आहे। ठीकु आहे न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन खाधे सां गॾु वेंदी आहे त उहो जेको दवा जंहिं पर्पज़ लाइ तव्हां वरिती उहो त मक़सदु त मरी वियो हुनजो, त उनखे माण्हुनि खे उनजे बारे में आगाही केरु ॾेई सघे थो, उहो हिकिड़ो फार्मासिस्ट आहे। जी 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 ठीकु आहे न, त इस्पताल में बि हुजणु ज़रूरी आहे, इदारनि में हुजणु ज़रूरी आहे, ऐं कम्यूनिटी में त सभिनी खां वधीक ज़रूरी आहे। त उन ते ॾाढी जेको आहे सुहिणी ॻाल्हि, ॾाढी सुठी ॻाल्हि। मां रमज़ान रेंगलो साहब तव्हां खां पुछंदसि त तव्हांजी पसंदि जी मौसीक़ी कहिड़ी आहे, ऐं जेको अॼुकल्ह तव्हां ॾिसो था ही जेको मीडिया ते ही एक्टिंग या टिकटॉक या नवां अदाकारी अची विया आहिनि, त उन्हनि जे लाइ छा चवंदव? अलाह ख़ुशि रखे, हर को ज़ाहिर थी पियो आहे। अॻे लुकियल हुया, हाणे शुक्र आहे चयूं कंहिं चयो न मूंखे उहो शेर बि शायदि ईंदो आहे अलाए न ईंदो आहे, शेक्सपियर जो शेर आहे हा हा त दुनिया हिकु स्टेज है, सही तो उन्हनि खे टिकटॉक वारनि ज़ाहिर करे छॾियो आहे हक़ीक़त आहे त जिसके हम फनकार हैं, ज़िंदगी खेले जिसके हम किरदार हैं। सही। ऐं तव्हांजी पसंदि जी म्यूज़िक कहिड़ी आहे? सूफ़ी रंग, बाक़ी म्यूज़िक त सुभान अल्लाह, म्यूज़िक में ॾिसो न इन में इंसान आहे, असां अलाए छा छा चवंदा आहियूं, कोई छा थो चए कोई छा थो चए, पर ॾिठो वञे त ही उहे शयूं आहिनि जंहिंसां ही इंसान जे लाइ आहिनि। इंसान खे ख़ुशि करण जे लाइ अलाह पाक अहिड़ी तकलीफ़ ॾिनी इंसान खे ई जेके हिक ॿिए जे रूह खे ख़ुशि करनि था, इन सां मुंहिंजो रब ख़ुशि थिए थो। जीअं असांजूं 4 किताबूं आहिनि, ज़बूर, अंजील, क़ुरान मजीद, तौरीत शरीफ़, इन्हनि में अगरि जे तव्हां चइनी जो मुतालबो कंदो इहे सभु शयूं तव्हांखे मिलंदियूं। इहे अलाह साईं इंसान जी ख़ुशी जे लाइ जीअं असांजे हार सिंगारे सेठ सुहिणो करे ठाहियो आहे, जीअं असां बहितर लॻूं, ईअं हर शइ जी तख़लीक़ जेको आहे सो इन जे लाइ आहे त इंसान खे ख़ुशि रखां। इहा अलाह जी असां ते महिरबानी आहे। रमज़ान रेंगलो साहब, जॾहिं कंहिं आर्टिस्ट खे हुनखे यानी तारीफ़ थींदी आहे, हुनजी इनकरेज कयो वेंदो आहे, त पोइ हुनखे केतिरी ख़ुशी मिलंदी आहे? अंग्रेज़ी मां घटि सम्झंदो न तारीफ़ दाद जंहिंखे ॾिबो आहे त भई तूं ॾाढी सुठी तारीफ़ बहितर एक्टिंग आहे। कई। तारीफ़ सां इंसान में एनर्जी ईंदी आहे, ताक़त पैदा थींदी आहे, सही। हौसलो पैदा थींदो आहे। तारीफ़ हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो बसि न करण वारो माण्हू बि इंसान उहो करे वेंदो आहे। तारीफ़ में वरी ओॾी ताक़त आहे, तारीफ़ सुठी शइ आहे। मतिलबु कंहिंखे हौसलो ॾियणु केतिरो ज़रूरी आहे? जेतिरो तूं पाण खे बहितर सम्झे थो हा त मूं बसि ख़ुशि आहे, हर हाल में मूं जहिड़े बि हाल में आहियां मां ख़ुशि आहियां पाण, बसि ईअं ई सम्झ त इहा ई शइ ॿिए जे लाइ बि एतिरी भली आहे। सही। मतिलबु तव्हांजे नज़र में अदाकारी छा आहे? अदाकारी चवंदा आहिनि त ही फ़नी जेकी असांजी अदाकारनि जी फील्ड आहे, इहा इस्लाह पसंदि, इस्लाह पसंदि। असां ॻाल्हायूं बि उहो जेको सही हुजे, कूड़ न। इन फील्ड में असां एतिरो कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं, एतिरो कूड़ ख़ासि करे इंटरव्यू में, इन टाइम जेको मां वेठो आहियां ईअं सम्झो कूड़ जे खज़ाने ते वेठो आहियां। अल्लाह मारे छॾियो, तव्हां ईअं त न चओ। न हक़ीक़त थो चवां, सच थो चवां अबू, इन शइ ते जॾहिं असां कंट्रोल कयोसीं न, असां मों ई जे इस्लाह निकिरे ई असां मों जी। हर करेक्टर करे ॾेखारियूं था, रोई ॾेखारियूं था, रोरारे ॾेखारियूं था, सभु कुझु ॿुधायूं था, सम्झायूं था। पोइ वरी असांजे अंदरि इस्लाह इहा आहे त ॾिसो असां फनकारनि में असांजे मथां केतिरो ॻाल्हाइनि था। त इहो ई आहे असल ऐं नकल जी अदाकारी सुञाण थी करे ॾे, ॿुधाए थी त ही हीरो आहे या तराशल को पथर आहे। बसि आहियूं त असां पथर, हीरा त माशाअल्लाह इहे असांजे साम्हूं वेठा आहिनि, असांजे ॾिसण वारा आहिनि, मौला ख़ुशि रखे। वरी असां उहे किरदार हूंदा आहिनि जेके मुआशिरे में थियनि पिया, असां उहे अदाकारी जे करे असां उहे ॿुधाईंदा आहियूं किरदार, त हीअ थिए पियो मुआशिरे में, असां किरदार उहे अपनाईंदा आहियूं, माण्हू ॾिसंदा आहिनि। छॾे करे माशिरे जे कॾहिं लॻाऊं, माशिरे सां असां न आहियूं, असां सां माशिरो आहे। असां जेके रबी हुकुम आहिनि जेके असां ॾिसो पिया न केतिरो परेशानी आहे, महांगाई, हर शइ, हे हो सभु कुझु मौजूदु आहे। मेहूं बि 5 बीठियूं आहिनि, खीर बि पूरो ॾियनि थियूं, खाइनि बि ओतिरो ई थियूं, न उहो वधि थियूं खाइनि न घटि थियूं खाइनि, न असांखे दड़को थियूं ॾियनि न दुड़को थियूं ॾियनि। पोइ बि छा वञी क़ीमत बीठी आहे खीर जी, छा हर शइ जी क़ीमत बीठी आहे, इहो असांजे मथां जुड़ियल आहे, उन्हनि जे मथां न आहे। हर शइ महांगाई, सभु कुझु हे हो सभु असां पाण कयो आहे। बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि। हाणे
रमज़ान रहीलो साहब असां तव्हांखे कलाम था ॿुधायूं। तव्हां ॿुधाइजो पाण। न न जॾहिं तव्हां हुकुम कयो त मां तव्हांखे ॿुधाईंदसि, पर फ़िलहाल असां वटि ख़ूबसूरत फ़नकार असां सां गॾु आहे। ग़ुलाम हैदर पंवड़ साहब, तव्हां असांखे छा था ॿुधायो? जी बिस्मिल्लाह। ला 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 वो अल्लाह आशिक ज़हर पिया कबिली वियो ॾिसी विरसन घणूं कड़े ऐं कातुल जा असल खऊं हेराक कड़े ऐं कातुल जा असल खऊं हेराक लगन लऊं लतीफ़ चए हो लगन लऊं लतीफ़ चए बिली फना क्या फिराक ओ तोड़े चिकन चाक तब आन सलीन आमसी जोड़ जुतीअ जो नाया तुंहिंजो आशिक कीअं सदाया जोड़ जुतीअ जो नाया तुंहिंजो आशिक कीअं सदाया आशिक कीअं सदाया आशिक कीअं सदाया तुंहिंजो आशिक कीअं सदाया जोड़ जुतीअ जो नाया आशिक कीअं सदाया जोड़ जुतीअ जो नाया जो आशिक कीअं सदाया गोलियां फोलियां यार पंजे खे गोलियां फोलियां गोलियां फोलियां यार पंजे खे गोलियां फोलियां यार पंजे के पैर जबल में पाया अला पैर जबल में पाया जो नाया तुझो आशिक कीअं सदाया जोड़ जुतीअ जो नाया तुझो आशिक कीअं सदाया आशिक कीअं सदाया जोड़ जुतीअ जो नाया तुंहिंजो आशिक कीअं सदाया जोड़ जुतीअ जो नाया तुंहिंजो आशिक कीअं सदाया नफीला मुरलियूं सुरलियूं नाग नफीला नाग नफीला मुरलियूं सुरलियूं नाग नफीला दर दर भी न वजाया अला दर दर भी न वजाया जोड़ जुतीअ जो नाया तुझो आशिक कीअं सदाया जोड़ जुतीअ जो नाया तुझो आशिक कीअं सदाया आशिक कीअं सदाया जोड़ जुतीअ जो नाया तुंहिंजो आशिक कीअं सदाया जोड़ जुतीअ जो नाया तुंहिंजो आशिक कीअं सदाया अब्दुल लतीफ चए लालों लाल अदियों अब्दुल लतीफ चए लालों लाल लतीफ चए पांदगी थी अगल पाया अला पांदगी थी अगल पाया जो नाया तुझो आशिक कीअं सदाया जोड़ जुतीअ जो
तुंहिंजो आशिक कीअं सदाया जोड़ जुतीअ जो नाया तुंहिंजो आशिक कीअं सदाया जोड़ जुतीअ जो नाया तुंहिंजो आशिक कीअं सदाया। ज़बरदस्त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी काफ़ी हुई जोड़ जुतीअ जो नाया तुंहिंजो आशिक कीअं सॾाया। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो। मां थी वञा नंढड़ी साई ते। वेलकम बैक नाज़रीन। मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदव ऐं के भेणूं खे हथ में चांहि जा कोप बि हूंदा ऐं चांहि बि पी रहियूं हूंदियूं ऐं असांजो प्रोग्राम बि ॾिसी रहियूं हूंदियूं। इन करे जो असांजे प्रोग्राम में ही वायूं सुठियूं सुठियूं हुई शाह अब्दुल लतीफ़ भिटाई या तालिब मौला जूं बि हली रहियूं आहिनि उहे बि ॿुधी रहिया हूंदव ऐं डॉक्टर साहिब खां बि ॻाल्हियूं तव्हां ॿुधी रहिया हूंदा ऐं असांजो फ़नकार आहे जेको रमज़ान रंगीलो साहिबु उन जूं बि तव्हां सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधी रहिया हूंदा। जीअं त डॉक्टर साहिबु ॿुधायो त ही जेके माण्हू पाण दवाऊं वापराइनि था उन्हनि खे का ख़बर ई न आहे त इन जो कहिड़ो इफेक्ट पवे थो इन्हनि ते। एग्जैक्टली तव्हां तमामु सुठी ॻाल्हि कई। सेल्फ मेडिकेशन ख़ुदि हिकिड़ी हा, वॾी जेकी बीमारी सेल्फ आहे। मेडिकेशन ई चई। दवाउनि जो ख़ुदकार इस्तेमालु जेको आहे न इंतिहाई ख़तरनाक आहे। मूं जी, तव्हांखे जी। जीअं सवेर अर्ज़ु कयो त दवा जेतिरी असांजी दोस्त आहे ओतिरी असांजी दुश्मन बि आहे। सही। असां ऐं घणा माण्हू ॾिसंदो आहियां त जेके उनखे ख़बर न हूंदी आहे उनखे थोरो हाव में साड़ थींदो आहे जलन थींदी आहे त हू उन्हनि खे लॻंदो आहे यकदमि त बाबा असांखे को जेको न कार्डिक प्रॉब्लम आहे दिलि जो मसइलो थी वियो आहे त हू पंहिंजे नमूने जेका आहे उहा ब्लड प्रेशर जी गोरी खाई छॾींदा आहिनि। जेतोणीकि उन्हनि खे मसइलो कुझु न हूंदो आहे ख़ाली साड़ हूंदो आहे जेको न सणबी शइ खाइण जे करे उनजे करे। त कोशिशि इहा कजे त जेको न दवाउनि जो ख़ुदकार इस्तेमालु न कजे। सही। पंहिंजो डॉक्टर जेको आहे उनखां मशवरो करे उनखे ॾेखारे तशख़ीस कराए पोइ हू जेका दवा जेका तजवीज़ करे त उनखां पोइ जेको तव्हांजो फार्मासिस्ट जेको आहे उनखां मशवरो कजे त भई मूंखे जेका इहा दवा लिखी वई आहे हाणे मूंखे खाइणी कीअं आहे इहा ऐं कहिड़ी दवा सुबुह जो खायां कहिड़ी मंझंदि जो खायां कहिड़ी खाधे सां गॾु खायां। हालांकि डॉक्टर जेको आहे तव्हांखे लिखी ॾींदो आहे पंहिंजे पर्चे ते हीअ तव्हांखे मानी खां पहिरीं खाइणी आहे पर असीं छा आहे त उन शइ खे इग्नोर कंदा आहियूं ओवरलुक कंदा आहियूं। हा बिल्कुलु। हाणे मूंखे इहा दवा सूट करे थी त आउं राति जो खाईंदुसि। हाणे असां वटि जेके ख़ासि तौर ते औरतूं जेके आहिनि उहे छा कंदियूं आहिनि हाणे उन्हनि खे जेको आहे आयरन या कैल्शियम या जेके प्रेगनेंसी में जेके दवाऊं ॾिनियूं वेंदियूं आहिनि हाणे उहो पंहिंजी मर्ज़ी सां खाईंदियूं आहिनि त हीअ दवा मूंखे खीर सां सूट कंदी आहे हे मूंखे पाणीअ सां सूट कंदी आहे हिन जी जेका आहे मूंखे जेको पोस्ट इफेक्ट आहे जेके असां उघराई चऊं उहा जेका अजीब ईंदी आहे मूंखे त उहो पंहिंजे नमूने इहो कमु न करणु घुरिजे। इहो इंतिहाई ग़लति कमु आहे। उहो जीअं जेका शइ तव्हांखे तजवीज़ कई वई आहे त हाणे ॿ जेके शयूं आहिनि आयरन ऐं कैल्शियम तव्हां गॾु कोन वठी सघो छो त उहे हिक ॿिए जे असर खे ख़तमु कनि थियूं यानी की उहो तव्हां दवा वरिती या न वरिती तव्हांखे फ़ाइदो तव्हांखे कोई कोन्हे। त उन करे को बि दवा जेका आहे चाहे उहा ब्लड प्रेशर जी आहे शुगर जी आहे थैलेसीमिया जी आहे या कंहिं क़िस्म मेडिसिन आहे जेको तरीक़ेकार तव्हांखे तव्हांजे डॉक्टर जेको तजवीज़ कयो आहे तव्हांजो फार्मासिस्ट जेको आहे तव्हांखे तजवीज़ करे थो उहो तव्हांखे इस्तेमालु करिणो आहे। पंहिंजे नमूने तव्हांखे जेका ठली जेका पैरासिटामोल आहे बुखार जे लाइ उहो तव्हांखे नाहे खाइणी आहे छो त जिस्म जो गरम हुजणु ज़रूरी न आहे तव्हांखे बुखार हुजे। अनटिल अनलेस जेको आहे तव्हांजे थर्मामीटर में जेकॾहिं बुखार नथो अचे तव्हां छो था वठो रूबर जेको आहे न जेको नॉर्मल बॉडी टेम्परेचर आहे उन ते असरु कंदी उहो। त का बि दवा कंहिं क़िस्म जी जेका आहे उहा कॾहिं बि पंहिंजे फार्मासिस्ट जे मशवरे खां अलावा उहा कॾहिं बि न वठिजे इहा इंतिहाई हिकिड़ो मतिलबु ग़लति ऐं ख़तरनाक अमल आहे इहो। बिल्कुलु सुठी ॻाल्हि। डॉक्टर साहिबु तव्हां ॿुधायो त तव्हांजे घुमण जूं कहिड़ियूं जॻहियूं पसंदीदा आहिनि जिते तव्हां वेंदा हूंदो या हुजे तव्हांखे शौक़ु या पसंदि जूं जॻहियूं जेके आहिनि। ऐं जेसिताईं घुमण जी ॻाल्हि कयां त जेको आहे न उहो मुंहिंजे ख्याल में त आउं त हूअं त पूरो पाकिस्तान असांजो घुमी आयो आहियां त हिकिड़ो जेको आहे असांजो पंहिंजो जेको मुंहिंजो ॻोठु आहे मिठी थरपारकर नंगर पारकर ऐं नथिया गली जेको आहे जेको इहे ॿ मुंहिंजा मतिलबु फेवरेट प्लेस आहिनि जिते आउं हमेशह वञणु पसंदि कंदो आहियां वेंदो बि आहियां ऐं वियो बि आहियां त आई ऑलवेज़ लाइक देम। माशाअल्लाह माशाअल्लाह। रमज़ान रंगीला साहिबु तव्हां ॿुधायो तव्हां जूं कहिड़ियूं पसंदीदा जॻहियूं आहिनि जिते तव्हां घुमणु वेंदा हूंदो या वञणु था चाहियो। मारे छॾी सफ़ा भाउ असां रोल माण्हू असां जिते हूंदासीं ख़ुशी हूंदासीं शुक्र आहे रब जो सॼी धरती सुहिणी आहे सॼो मुल्क असांजो सुहिणो आहे जिते बि माशाअल्लाह सुठा माण्हू आहिनि सुठो इख़लाक़ आहे। दोस्त मूंखे भला लॻंदा आहिनि दोस्तनि सां गॾु घुमण फिरण में मूंखे ॾाढो सुकून मिलंदो आहे। ही जॻह सुठी आहे जीअं हैदराबाद में कुझु जॻहियूं आहिनि
हैदराबाद मूं क्रॉस करे वेंदो आहियां कॾहिं शायदि पहिरियों दफ़ो मूं जी जी हैदराबाद में शो जे हिसाब सां आयो आहियां राति में आयुमि राति में ई हलियो वियुमि सही पर हैदराबाद बचपन में आया हुआसीं तक़रीबन 11-12 साल उमिरि हुई ऐं वॾो पुराणो टाइम कराची सां के यादूं तव्हां जूं के वाबस्ता हूंदियूं इहो ॿुधायो तव्हां कराची माशाअल्लाह पंहिंजो शहर आहे असांजो रोशनी जो शहर आहे जी। असां ऊंदहि में रहण वारा कराची असांजी रोशनी ईंदी सुठो शहर आहे मोला अञा तरक़ी ॾींदो वधंदा इहे शहर वॾा थींदा सभु शहर असांजा सुहिणा सुठा हा सही हा हाँ रमज़ान रंगीला साहब तव्हां जेको आपा शबीरा सां चिट चिट कंदा आहियो ब्रेक वारे टाइम ते त असांजे नाज़रीन खे तव्हां कीअं यानी खिलाईंदो कुझु शायदि अहिड़ो कुझु ॿुधायो लाइव प्रोग्राम हूंदो हुयो आपा जो जी जी पोइ आपा बि ॻाल्हाईंदी हुई पर ख़ासि करे ब्रेक जे टाइम हा हा को अहिड़ो माना जेॾीमहिल चवंदी नाज़रीन अचो त वक़्तु थी वियो आहे ब्रेक जो त सदको वञाए हे उमिरि हाणे ब्रेक जी आहे हेॾी सुठी महफ़िल हेॾा सुठा माण्हू वेठा आहिनि हाली त गाॾी खे न स्टॉप रख वञी पाण जाते बीहे त माना कुझु अहिड़ियूं पंच अहिड़ियूं शयूं पोइ आपा छा चवंदी हुई तव्हांखे? आपा त माशाल्लाह ख़ुशि थींदी पर आपा जूं न्याणियूं मूंखे चवंदियूं त रंगीला आपा सां एतिरो पिरी न थी माशाल्लाह मोला ख़ुशि रखेसि ख़ासि करे इहे जुमिला आपा खे ॾाढा भला लॻंदा पुराणी एक तरह पर रमज़ान रंगीला तो में सुठी शइ आहे सुठी सलाहियत आहे तो में तूं लफ़्ज़ ई आने काढो थो सही मां चयो जॾहिं कखु रब जी मर्ज़ी खां नथो चुरी सघे त हेॾा लफ़्ज़ अलाह जी मर्ज़ी को बग़ैर कीअं ईंदा त बसि इहा बि अलाह जी महिरबानी आहे मूं ते बिल्कुलु तो बसि असां माशाल्लाह उमेद सुठा कयूं था त तव्हां वरी इहो जारी रखो पंहिंजो सफ़र डॉक्टर साहब तव्हांखे कीअं लॻो तव्हां सुबुह में राण में आयो मैडम ऐं जेको न मेहरान टीवी जो सर मुर्तज़ा जो ऐं मुंहिंजे कॉलेज जो डायरेक्टर जेको आहे डॉक्टर मुनीर बंगलानी साहब उन्हनि जो ऐं डॉक्टर गुलज़ार उस्मान जो ऐं तव्हांजो थोराइतो आहियां ऐं इहो ॾिसंदो आहियां प्रोग्राम मूं इन खे प्रिफर कयो त हेल्थ हाल ताईं या त हेल्थ तव्हांजे प्रोग्राम जेके आहिनि उहे मतिलबु हाणे त टीवी चैनल त ॾिसबा कोन्हे पर सिंधी चैनल में सची ॿुधायां थो त मेहरान टीवी ई जेको आहे न ॾिसंदो आहियां प्रिफरेबली जेको आहे जिते मूंखे मौक़ो मिलंदो आहे त इन करे जेको आहे मूंखे तमामु सुठो लॻो ऐं जेको आहे न उहो जेको मुंहिंजे पंहिंजे सब्जेक्ट जो मैसेज हो ऐं अॼु असांजो वॾो ॾियारो आहे माना जेका आउं एज़ अ फार्मासिस्ट जेका प्रोफेशनली ॻाल्हायां असां ई था अॼु ज़ाहिर ॻाल्हि इंटरनेशनली जेको असांजो ॾियारो मल्हायो पियो वञे त मूं जेको आहे न हिन चैनल जे तवसत सां हिन चैनल जी मदद सां जेको आहे न जेके बि व्यूअर्स आहिनि जेके बि माण्हू ॾिसनि पिया त उनखे पंहिंजो जेको आहे हेल्थ जो कोर मैसेज फार्मेसी जी तइलीम जो कोर मैसेज सेल्फ मेडिकेशन जो मैसेज या कम्यूनिटी फार्मेसिंग ते जेको कोर मैसेज जेको ॾियणो हो पब्लिक खे तव्हां मैसेज ॾियो असांजे नाज़रीन खे पंहिंजे हवाले सां जेको फार्मेसी में आयो हिन जो ॾींहुं आहे अॼु ॾिहाड़ो आहे वॾो त अॼोके ॾींहं ते जेको आहे न उहो मुंहिंजो मैसेज जेको आहे जेका असांजी जेका सिंध जे आवाम आहे जेका मेहरान टीवी खे या चैनल खे मूंखे ॾिसे पई इहो हूंदो त पंहिंजे ॿारनि खे जेको आहे न हिमथायो त उहे कंहिं मख़सूस कंहिं शोबे जे तइलीम ते फोकस न कनि ऐं फार्मेसी जी हिकिड़ी सुठी तइलीम आहे डाइवर्सिफाइड आहे हुन ॾे अचनि ऐं आम माण्हू जेको आहे उहो को बि दवा जो इस्तेमालु जेको आहे उहो फार्मासिस्ट जे मशवरे बिना न करे ऐं हुकूमत खे घुरिजे त हिन शोबे जी हिन पेशे जी मालिकी करे ऐं माण्हुनि खे जेको आहे ॿारनि खे फैसिलिटेट करे उन्हनि खे जेको आहे हाउस जॉब करण ते उन्हनि खे मुआवज़ो ॾे ऐं तालके सतह ते फार्मासिस्ट जेको आहे उहो अपॉइंट करे ॾाढो सुठो ज़बरदस्त मैसेज रमज़ान रंगीलो साहब तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह में राण में आयो तव्हांखे कीअं लॻो कीअं महसूसु थियो माशाल्लाह ॾाढी दिलि खे ख़ुशी थी मूं थोराइतो आहे भाऊ मुर्तज़ा मजबूर साहब जो ख़ालिद जागीरानी जो अवां सभिनी जो ॾिसंदड़नि जो चाहींदड़नि ख़ुशि रखंदो माशाल्लाह माशाल्लाह चङाई चङी शइ आहे कंदो रहो औलाद आदम सां का बि अहिड़ी शइ न हुजे जेकी तुंहिंजी चङाई में रुकावट हुजे मुर्तज़ा मजबूर साहब पाण सुठा एक्टर बि आहिनि माशाल्लाह ऐं उन्हनि जो फैन बि आहियां इहे वरी मुंहिंजा फैन बि आहिनि कुदरती ईअं ई थींदो आहे ऐं तव्हांजा ॾिसंदड़ जेके आहिनि जेके नाज़रीन जेके परस्तार आहिनि उन्हनि खे दोस्तनि खे छा तव्हां मैसेज ॾींदो इंशाअल्लाह अलाह थी उन्हनि खे ख़ुशि रखंदो सुठो कमु मिलियो त रब कंदो जे सुठी मेले खे मज़े में छॾे आयासीं त वरी उन मज़े खां शुरू कबो इंशाअल्लाह सुठो कमु कबो अञा असांजी अञा कमु कयो किथे आहे असां अञा इब्तिदा कईसीं त वरी इब्तिदा में ई असांखे थोरो धिकड़ो अची वियो सेट थी वियासीं वरी अलाह कंदो त मोटी ईंदासीं सुठो कमु कंदासीं अलाह कंदो ॾिसण वारनि खे बि
ख़ुशि रखंदासीं, जी, जी। पाण खे बि ख़ुशि रखंदासीं, जी 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 पंहिंजी औलाद खे बि ख़ुशि रखंदासीं। ऐं ख़ासि करे असां दुआ गाऊं इन्हनि इदारनि जा, इन चैनलनि जा, सही त अलाह पाक इन्हनि खे तरक़ी ॾे, अलाह पाक इन्हनि खे संवारे सिंगारे। जी जी इन डॉक्टर में साहब, असांजी रमज़ान, रंगीलो साहब ऐं गुलाम हैदर पहवट साहब, सॼी टीम सां सभिनी जी महिरबानी। तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह महिराण खे टाइम ॾिनो, पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो, ॻाल्हि ॿोल थी, कचहरी थी। डॉक्टर साहब तव्हांजी बि महिरबानी। रमज़ान रंगीला साहब तव्हांजी ऐं नाज़रीन, असां वेंदे असां गानो बि ॿुधंदासीं, असांखे गुलाम हैदर पहवट साहब ॿुधाईंदो। ऐं नाज़रीन, जीअं त असां सुभाणे ॿीहर मिलंदासीं, मूंखे सदफ शाह खे ऐं मुंहिंजी टीम खे ॾियो इजाज़त सदाईं गॾु। ओ अल्लाह अल्लाह ओ अल्लाह, ओ अल्लाह अल्लाह ओ अल्लाह। मूंखे इश्क मजा तरा ॾेखारी हक़ जी, ओ तालब मोला तलब में वजन सिक सदाई साज़। ला इलाहा इल्लल्लाह चिटो चई आवाज़, यर माण्हू पढ़नि नमाज़ ऐं सजण खे सजदा कयां। ओ अल्लाह अल्लाह ओ अल्लाह, ओ अल्लाह अल्लाह ओ अल्लाह। कन सवे सुहिणा सलाऊं हिकु सजण तो साण संग, कन सवे सुहिणा सलाऊं हिकु सजण तो साण संग। बार ॿियूं सभु बार गाऊं, बार ॿियूं सभु बार गाऊं हिकु सजण तो साण संग। कन सवे सुहिणा सलाऊं हिकु सजण तो साण संग। तो सवा गोहर न गोवर, गुल न तोरिय गुल लगे। तो सवा गोहर न गोवर, गुल न तोरिय गुल लगे। बल्कि भाया बाग बाहूं, बल्कि भाया बाग बाहूं हिकु सजण तो साण संग। कन सवे सुहिणा सलाऊं हिकु सजण तो साण संग। कन सवे सुहिणा सलाऊं हिकु सजण तो साण संग। उम्र आदम आसरे में अज सबाई दम अजीब। उम्र आदम आसरे में अज सबाई दम अजीब। प्यो निहारिया रोज राहूं, प्यो निहारिया रोज राहूं हिकु सजण तो साण संग। बार ॿियूं सभु बार गाऊं हिकु सजण तो साण संग। कन सवे सुहिणा सलाऊं हिकु सजण तो साण संग। आया आहोड़ में आए अन्ना के इतला। आया आहोड़ में आए अन्ना के इतला। आओ अहमद चए अगाऊं, आओ अहमद चए अगाऊं हिकु सजण तो साण संग। कन सवे सुहिणा सलाऊं
ॻाऊं बार ॿियूं सभु बार ॻाऊं हिकु सॼण तो साण संग कन सवे सोड़ा